अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो नजफ़ अली हिकु नए पॉडकास्ट सां गॾु। अॼु जंहिं शख़्सियत जो पॉडकास्ट करे रहियो आहियां हू कंहिं तारुफ़ जो मुहताज न आहे ऐं हुनजे लाइ सिर्फ़ु इहो चवंदुसि त हू पंहिंजे पर में हिकु यूनिवर्सिटी जो दर्जो रखनि था। वन एंड ओनली बेदिल मसरूर साहब। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। वॾी महिरबानी, लख लाइक़ लख थोरा अव्हांजा जो अव्हांजी तबियत सही न हुजण जे बावजूदि बि अव्हां टाइम ॾिनो, लख लाइक़ लख थोरा। वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। काफ़ी अरसे खां तव्हांजो बि शौक़ु हो त इन ॻाल्हि ॿोल थिए। बहरहाल मौक़ो मिली वियो, सुठो थियो। सच ॿुधायां थो त आउं स्पेशली तव्हांजो बेहद फ़ैन आहियां। अव्हां जूं ॻाल्हियूं जेके हूंदियूं आहिनि उहे कराइतूं हूंदियूं आहिनि। अॼु मुंहिंजी बि ख़्वाहिश हुई त तव्हां पॉडकास्ट में गॾु थियूं, अव्हांजो जेको तजुर्बो आहे उन मां को लाभ हासिलु करे। इंशाल्लाह ज़रूरु। अच्छा, हिकिड़ो सुवालु आहे त अव्हांजे नाले सां तख़ल्लुस थींदो आहे बदवी जो, छा वॾा के अरबस्तान मां जी को तालुक़ आहे उन्हनि जो को आया? हा, असांजा जेके वॾा हुआ बद्धू, असल में ज़ात आहे बद्धू। बद्धू मीन्स ॻोठाणा। पोइ असांजी का हूअं ख़ासि ज़ात कान्हे, पर उहो ॻोठाणे हिसाब सां असां बद्धू आहिनि, बद्धवी आहिनि, बद्धूज़, हीअ बदवी। हिते वरी आयासीं त हिते जी जेका सिस्टम आहे ॻाल्हाइण ॿोलाइण जो, हुन में असांजी वरी ज़ात उहा ई बदवी आहे, इहा कास्ट आहे असांजी बदवी। सो काफ़ी अरसे खां असांजा जेके वॾा हुआ उहे शाम ऐं मिस्र जे पासे रहंदा हुआ। उहो वरी पोइ हज़रत पीरान पीर दस्तगीर जे हथ ते दस्तवीअ थिया। पोइ वरी हीअ आया पंहिंजे उच में आया, उच खां पोइ वरी मुल्तान में आया, मुल्तान खां पोइ वरी मुल्तान जे सैयदनि सां गॾिजी वरी शिकारपुर आया। त उहे वरी ख़ानदान शिकारपुर में रहिजी वियो। ऐं जीलानियुनि सां जेके हाणे मुल्तान में जीलानी रहनि था, जेके असांजे वॾनि एंसेस्टर्स जा जेके हुया मुर्शिद, हाणे पहिरीं मुरीदी त कान्हे, पर उन्हनि सां तालुकात अञा ताईं आहिनि जीलानियुनि सां। अच्छा, मौसीक़ी जी सिख्या कंहिंखां हासिलु कई? असां मौसीक़ीअ जी सिख्या जेका पहिरीं घर में असांजो बाबा साईं जो साज़ बाज़ पिया हुआ, बाबा खे त मूं तमामु घटि ॾिठो। उहो ॻाईंदो हो ऐं उहो सुफ़ियाना कलाम ॻाईंदो हो। उन जे पंहिंजे ज़माने जा साईं अब्दुल फ़क़ीर हिदायत अली तारिक नजफ़ी, उन जा पंहिंजा हमअसर हुआ। हीअ जेकबाद जो उढो जेको हो सितार वॼाईंदो, नेक मोहम्मद उढो, इहे उन्हनि जा हमअसर हुआ। इहो सिंधो ख़ान शिकारपुर में हो, उनजो हमअसर हो। त असांजे घर में साज़ बाज़ हुआ। सो उहे जो बाबा साईं जे गुज़ारण खां पोइ पहिरीं त मूंखे हथु लाइण न ॾींदा हुआ, पर मूंखे पोइ वरी वॼाइणु शुरू कयो। पोइ आस्ते आस्ते इहो क्लास 3 में मूं वरी पंहिंजी फंक्शन प्रोग्राम कयो। त पहिरियों उस्तादु जेको आहे उहो मुंहिंजो अदा वॾो भाउ अदा आमन बख़्श, जंहिंजी रहनुमाई सां मूं क्लास 3 ताईं ॻायो। उन खां पोइ असांजे पाड़े में असांजो उस्तादु गवैयो रहंदो ख़ान साहिबु हादी बख़्श मेहमान, उहो ईंदो हो। पोइ उहो हमेशह चवंदो त यार तूं केॾो सुहिणो आहे, तूं ॻाईंदे त माण्हुनि खे मोहींदे। मूं चयोसि हाणे मूंखे ॻाइणु वाइणु कोन थी सघंदो, पर चवंदो न। पोइ उन तानपुरो पंहिंजे घरां खणी आयो हो, उहो तानपुरो मिलाइणु मूंखे हुन सेखारियो। पर उहो चवंदो पोइ जो साह खां पोइ रे ताईं अचण में काफ़ी ॾींहं लॻा। साह कयां पोइ साह कयां, पर रे कयां, रे चढ़ी वञे। त उहो चवंदो रे चढ़ी न वञे, रे जेका पहिरीं त रिखब जेको आहे कोमल वारो उहो लॻे त साह खां पोइ रे ते अचो। इहा जेका साञा तव्हांखे अची वेंदी साह खां पोइ, जेको पहिरियों कोमिल रिखब आहे, उहो थोरो फ़र्क़ु आहे। सो उहो उनजो उस्ताद जो काफ़ी हफ़्तो ॿ हफ़्ता मूंखे साह खां रे ताईं अचण में हुन टाइम लॻायो। पर पोइ वरी मां नौकिरीअ ते छॾी वियुसि, त इहो सभु कुझु वरी ईअं रहिजी वियो, इन क़िस्म जे राग जो सिस्टम। पोइ वरी मां जॾहिं जेका बाद नौकिरी करणु वियुसि, उते असांजे मोहम्मद उस्मान चांडियो हिननि में डिप्टी कमिश्नर ऑफिस में कमु कंदो हो। उन सां मुलाक़ात थी, उहो फनकार वनकार हो, त उनजे करे उस्ताद अरबाब ख़ान जी अरबाब आर्ट सर्किल हुई जेका बाद में। पोइ उस्ताद अरबाब ख़ान खां मां इहे सभु कुझु सिखियो। पोइ उस्ताद अरबाब ख़ान बि ईअं हूंदो त उहो हारमोनी रखंदो हो खट ते, मूंखे सॾींदो हो मथे, ॿिया सभु शागिर्द हेठि वेहंदा हुआ। पोइ सभई नाराज़ बि थींदा, उस्ताद खे चवंदा, ताना ॾींदा, साईं बेदिल साहिब खे तव्हां खट ते विहारे था, खट ते विहारे था सेखारियो। चवंदो बाबा हिन में तव्हां में फ़र्क़ु आहे। सो ऐं उहो ईअं बि थींदो हो त कॾहिं कॾहिं हिकिड़ो राग वॼाए मूंखे चवंदो हीउ फलाणो राग आहे, माना आस्तिकीअ सां मूंखे चवंदो त हीउ फलाणो राग आहे। पोइ चवंदो हिकिड़ो मिंट तरसो, पोइ रुमाल रखंदो। पोइ चवंदो जेके शागिर्द वेहंदा उनखे चवंदो बाबा ॿुधायो बेदिल साहिबु तव्हांखे राग थो ॿुधाए, इन जो नालो ॿुधायो। हाणे उहो रुॻो त मूंखे ॿुधाईंदो, पोइ न ॿुधाए सघंदा, चवंदो बाबा ठीकु आहे नज़रानो ॾियो त पोइ बेदिल साहिबु तव्हांखे राग ॿुधाए, राग जो नालो ॿुधाए। ऐं उस्ताद अरबाब ख़ान जो हिकिड़ी ॿी जेका क्रेडिट हो इहो त पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजे हथ सां पंहिंजी नोटेशन लिखी ॾींदो हो, ऐं हारमोनीअ ते हारमोनी बंदि करे, धवण बंदि करे सेखारींदो हो, इहे आंगुरनि खे सेखारींदो। ऐं जे हिन जे कोटिया जे ख़ासि तौर ते ॻाइणनि खे पोइ मां कॾहिं कॾहिं उस्ताद खे चवंदो हुउसि त उस्ताद ही जुआगर आहिनि, ही टिकरियूं था हलाइनि, तव्हां उन्हनि खे बि राग था सेखारियो।
त हुनजो सेंस इहो कमु कंदो त बेदिल साहिबु ॾिसो इहे 5 मिंट बि त टिकरी खां परे आहिनि न। वाह वाह, केॾी वॾी ॻाल्हि आहे त उहो हुननि जुवागरनि खे हुन रस्ते ते आंदो ऐं वॾा जेके हिन जा बलोचिस्तान जा जेके वॾे नाले वारा ॻाइणा पैदा थिया उहे उस्ताद रफ़ा ख़ान जे हथनि में वॾा थिया। त उन जी एॾी मोहबत हूंदी पंहिंजे ॻाइणनि सां। ऐं ईअं सम्झो त जेकॾहिं फ़नकार को जेको शागिर्दु चवे उस्ताद मां त लक्ष्य साबण सां तड़कंदुसि त पैसा कढी ॾींदो, यानी उन कॾहिं पंहिंजे शागिर्द खां पैसा कोन वरिता। फ़क़ीर माण्हू ऐं ख़र्च कया। कोटिया में त साईं 40 नान ईंदा हुआ जेके पंहिंजे शागिर्दनि खे मानी खाराईंदो, कर्ज़नि में भरिजी वेंदो पर शागिर्दनि खां टको न वठंदो। उहे शागिर्द ॻाए वॼाए अचनि, उहे टको बि बखरो उस्ताद खे न ॾींदा हुआ। उस्ताद कॾहिं बि कंहिंखे न चयो त तव्हां 5 रुपया मूंखे नथा छो नथा ॾियो। हीअ असीं माण्हू हो ॾाढो उन तमामु घणी दिलि सां मां चवंदो उस्ताद मूं हीउ ठाहियो आहे, पोइ ख़ुशि थींदो हो। कॾहिं कॾहिं त ईअं थींदो त मूंखे उहो जेको ॻाईंदो हुउसि पोइ कोटिया में ख़ासि तौर ते, जेकाबाद में त शुरूअ में, पर पोइ कोटिया में बि वेंदो हुउसि त जॾहिं टेलीविज़न कोटिया में हुउसि हुते, त उते बि ईअं ई थींदो त उते जेके तबले वारा ईंदा हुआ की वॾा वॾा गवैया हूंदा हुआ त उहो चवंदो साईं बेदिल साहिब खे ॿुधो भला हुनखे, पोइ मां वरी को न को ग़ज़ल ॿुधाईंदोसि, पोइ उहो सभु एप्रिशिएट कंदा, उन ख़ुशि थींदो हुओ, ॾाढो ॾाढो ख़ुशि थींदो। अच्छा, अरबाब साहिबु, उस्ताद अरबाब ख़ान खोसो बज़ाति ख़ुदि ज़मींदार माण्हू हुया, पर ज़मीनूं छॾे करे हुन तरजीह ॾिनी म्यूज़िक खे। हा, उन जो सबबु बि हो न त जेकाबाद जो जेको मुआशिरो हो, तव्हांखे अंदाज़ो आहे त हिकिड़ो बरोच को अंदाज़ो आहे, सरदारी सिस्टम आहे ऐं उते हिंदू खोसो हो। ऐं इहो बि कमाल आहे त जेके मिरासी हूंदा आहिनि, उस्ताद अरबाब ख़ान त हिकिड़ो मिरासी बि कोन हो, पर हुन इहो ॼण सम्झो त इहो हा इबादत सम्झी पंहिंजे शागिर्दनि खे हरो वड़ो पंहिंजो ख़र्चु कंदो, पंहिंजी रहाइश हूंदी। 9 साल मां जेकाबाद में रहियुसि ऐं मूंखे इहो यादि न आहे त मां कीअं रहियुसि। इहो उस्ताद अरबाब ख़ान जी इहा मोहबत हूंदी ऐं तमामु घणी सम्झाइण जी। ऐं पोइ ईअं बि हूंदो त गर्मी हूंदी, माण्हू ईंदा हुआ, चवणु न घुरिजे पर उहे जेके पंहिंजे बंग पी अचनि, उस्ताद खे अची टंग में हथु विझनि, अड़े यार बाबा उथु भला असांखे गानो त ॿुधाए। एॾो प्यारो माण्हू उथी उनखे गानो ॿुधाईंदो। उहो चवंदा न उहो असांखे अक थिए हा थी अनार सॼण मुंहिंजे असांखे उहो ॿुधाए साईं, उथी ॿुधाईंदो। असां एतिराज़ु कंदा हुआसीं, चवंदो न न हीअ सही आहे। उते कोटिया में हिकिड़े भेरे असांजे जेको हिकिड़ो ॻाइणो समूह उहो आयो, सो पंहिंजे दोस्त वठी आयो जेकाबाद खां, फिल्म ॾिसणु विया। उहो उस्ताद हुन खां पैसा ॾिना, फिल्म विल्म सभु ॾिसी आया मोटी। जॾहिं अचनि उन खां अॻु में मूं चयो उस्ताद हीअ तव्हां मां पसंदि नथो कयां त तव्हां पंहिंजे शागिर्दनि ते एॾो ख़र्चु था कयो। चई बाबा तूं हिन ॻाल्हि तां लही वञ। मां काफ़ी इंतज़ारु कयो, को नाइट शो ते विया हुआ, देरि सां मां वरी घरु अची वियुसि। सुबुह सां उस्ताद ऑफिस आयो, मुंहिंजे तस्वीर खॿे हथ ते, मुंहिंजे सॼे हथ ते बाबा जी तस्वीर लॻियल हूंदी। आयो पोइ सुबुह सां सवेल मूंखे चए बाबा की तस्वीर त ॾिसो। मूं चयो बाबा ॾिसां थो। चई न वरी बि ॾिसो त सही। हाणे उहो मूंखे इहो पियो चवणु चाहे त पंहिंजे पीउ जे लिहाज़ कयो, हुन छोकिरे खे कुझु न चओ। केॾो हिकिड़ो ॾिसो, हुन डायरेक्ट न पियो चयो, पर चयो हा पंहिंजे बाबा खे ॾिसो, बाबा खे ॾिसो। पोइ मां सम्झो त ठीकु आहे उस्ताद, मां न चवंदुसि हिनखे। पोइ ईअं हुयो उस्ताद अरबाब ख़ान जहिड़ो माण्हू गवैयो। ऐं ॿियो पंहिंजे शागिर्दनि खे एॾो पालियईं सेखारियईं। उन्हनि खे हिकु हिकु खे नोटेशन डायरियूं लिखी ॾींदो, पाण हारमोनियम जेको चवंदो गोॾे ते वेही सेखारींदो, ऐं पंहिंजा राग ॿुधाए सभिनी खे ही राग आहिनि। एॾो सखी माण्हू। अच्छा, उस्ताद अरबाब ख़ान जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी मज़ा ॻाल्हि बाबा कंदो ॿुधाईंदो त हिकु दफ़े PTV ते विया, PTV ते प्रोग्राम मैनेजर हुया हिकिड़ा, चए अरबाब साहिबु हे त सिंधी बाजो खणी आयो, बलोची बाजो खणी अचो। चए सो उनखे बि ॾाढो प्यार सां चए जी बाबा इनशाला नेक्स्ट टाइम असां बलोची बाजो खणी ईंदासीं। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी आओ पंहिंजे नाज़रीन जे लाइ हिकिड़ी ॼाण ॾींदुसि त सिंधी में पहिरियों म्यूज़िकल बैंड जेको हुयो उहो अवां ठाहियो वाइसिस ग्रुप जे नाले सां, जंहिंमें उस्ताद हनीफ़ लाशारी ऐं उस्ताद शाहिद भुट्टो ऐं अवां बि। इहो ख़्यालु कीअं आयो भला? इहो बेसिकली ख़्यालु हो असांजे जेके तरक़ी पसंद पार्टी हुई उन्हनि जो ख़्यालु हो त जीअं उन्हनि जो थिएटर हो हिकिड़ो दस्तक जे नाले सां थिएटर हो, त हुननि चयो त असां हिकु म्यूज़िक ग्रुप बि ठाहियूं जेको मज़दूरनि में या जेके आम माण्हू आहिनि उन्हनि में असां उन्हनि खे अवेयर करण जे लाइ उन्हनि खे इनकलाबी गीत ऐं ॾाढा सुठा तरक़ी पसंद गीत ॿुधायूं। उन्हनि जो ख़्यालु हो, ख़ासि तौर ते असलम अज़हर साहिबु हुन में हुयो, असांजो मंसूर सईद, सानिया सईद जो वालिद,
इहे हुआ, इन्हनि जो ख़्यालु हो त ईअं कजे। पोइ उन्हनि चयो त दस्तक म्यूज़िक ग्रुप ठाहिजे। मूं चयो न साईं, हाणे असांजो बि क्रेडिट आहे त असांजो सिंधीअ जो बि को क्रेडिट हुजणु खपे। त हुननि इन ॻाल्हि खे क़बूलु कयो। पोइ चवंदो अलाए छा कयूं। पोइ चयो असां हुनजो वॉइसिस म्यूज़िक ग्रुप था रखूं ऐं असां हुन में सभु सिंधी हूंदासीं, उर्दू बि ॻाईंदासीं, को मसइलो कोन्हे, पर असां हूंदासीं सिंधी ग्रुप जे हिसाब सां, त जीअं तव्हांखे हिकिड़ी टेक थी वञे तव्हांजो ग्रुप आहे, असां बि ग्रुप आहे, यानी हिकिड़ी कोऑर्डिनेशन हुजे, सिंधी महाजर हुजे या सिंधी उर्दूअ जो को हिकिड़ो फ़ैसिलो जो फ़र्क़ु आहे उहो ख़तमु थी वञे। ऐं इहो थियो, ॾाढा सुठा प्रोग्राम थिया उन जे हवाले सां वॉइसिस म्यूज़िक ग्रुप जा। लाहौर में ख़ासि तौर ते फैज़ अमन मेलो थियो, उन में वञी ॻायोसीं बोल के लब आज़ाद हैं तेरे। ॾाढो सुठो हलियो हुते। असां चयो बोल बोल बोल, असांजो माण्हू सभु करनि बोल 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 के लब आज़ाद हैं तेरे। पोइ वरी टीना बि ॻायो इहो कलाम, पर उनखे उन गज़ल वारे अंदाज़ में ॻायो न, असां उनखे नज़म वारे अंदाज़ में ॻायोसीं, त बोल के लब आज़ाद हैं तेरे ईअं। पोइ उनजा वरी इंस्ट्रक्शन्स वरिता हुआ हिननि, ऐं मां टीवीअ में ई हुउसि। असलम अज़हर इहो प्रोग्राम कयो। पोइ मूंखे चयूं त पोइ हाणे तूं टीवीअ में वेही अहिड़ा अहिड़ा गाना ॻाईंदे, त छो न ॻाईंदासीं, ॻाइणु घुरिजनि। पोइ टीवीअ जी नौकिरी आहे, निकिरी वई त निकिरी वई, वई हली त छा आहे भला। उहो अलाह साईं ॾिनी आहे नौकिरी, खसींदो त उहो खसींदो, न खसण वारा ही कुझु न करे सघंदा। अच्छा, उन दौर जो हिकिड़ो मशहूरु गीत इन एल्बम जो हुयो, आई थिंक मुंहिंजे ख़्याल में मां ॾोही हाँ मां ॾोही हाँ, जेको ब्लॉक बस्टर उन दौर जो बि, पर आउं चवां थो त अॼु बि उहो एतिरो पॉपुलर आहे। छो त मूं तव्हांजो लास्ट टाइम हिकिड़ो कॉन्सर्ट ॾिठो, यकीन कंदो त जेके माण्हुनि जो उत्साह हुयो न, जेको उहो ॾिसणु वटां हुयो। उहो प्रोग्राम थियो खाना बदोश में, काफ़ी अरसे खां पोइ मुंहिंजे ख़्याल में स्टेज जो जेको वॾो प्रोग्राम स्टेज जो मूं उहो कयो। विच में ईअं थींदा आहिनि स्ट्रीट जीअं सिंगर्स थींदा आहिनि, ईअं जलसा जुलूस रैलीज़ इन्हनि में ॻाइणु वाइणु थींदो आहे, पर ईअं माप जे अॻियां 20 सालनि खां पोइ मुंहिंजो इहो प्रोग्राम थियो। हुनजे करे मूं बि दिलि भरे ॻायो, ऐं पोइ जेको तव्हां ॾिठो त हुनजो उहो मूंखे चवनि पिया रॉक स्टार आयो, चयो अलाए ॾाढी वारो रॉक स्टार आयो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा पुछणी तव्हां खां त अवां सरमद सिंधी जा बि मेंटोर रहिया आहियो, त हुन करे पंहिंजे इंटरव्यू में तव्हांजो नालो बि खयो, त इहो टैलेंट किथां माशाल्लाह? सरमद बेसिकली असांजे लाला अज़ीज़ जो शागिर्दु हो, ऐं हीअ जेके हमदनातूं ॻाइण वारा उन्हनि में उहो शामिलु हो। पोइ हीअ सम्झो त हिन पासे आयो पंहिंजे क़ौमी गीतनि जे पासे, उन में ही मुंहिंजा बि कुझु कलाम ॻाइतईं ऐं मूंखां सिखियो बि सही, पर हुनखे सिखण जो एॾो इरादो कोन हूंदो। हू चवंदो बसि जेको कैसेट करणी आहे बसि, ऐं आवाज़ु हुनजो थोरो हो आवाज़ में, ऐं क़ौमी गीत हुनजी आवाज़ ते ठहंदो बि घणो हो, हुनजे करे उहो माण्हुनि खे वरी घणो पसंदि बि कयो, त राग सिखण जो हुनजो शौक़ु ई ख़तमु थी वियो। अच्छा, त हुनजे करे हुन पॉपुलरिटी त थी वई न, तो पॉपुलरिटी थी वई त पोइ सिखण जी कहिड़ी ज़रूरत पई। ऐं पोइ इहो बि थिए थो त माण्हू घणो करे कैसेट जा मां ॿुधी माण्हू राग ॻाइणु शुरू करे था ॾियनि, उहो राग बेसिक सिखण जी का ज़रूरत महसूसु नथा कनि, हालांकि राग जो बेसिक सिखणु ज़रूरी आहे। ईअं आहे सरमद बहरहाल माशाल्लाह पंहिंजो नालो वॼायो, पर हुनखे तकड़ घणी हूंदी, चवां पहिरीं मां ॻाए वञा, पहिरीं मां ॻाए वञा, मेलो लुटे वञा, पहिरीं मां लुटे वञा, ईअं थींदो। मां बि चवंदो, मां चवंदो साईं उस्ताद तव्हां वॾा आहियो, तव्हां आख़िर में ॻाईंदव, सभिनी खां मथां मथां ॻाईंदव, मतिलबु तेसि ताईं तव्हां माण्हू हलिया वञनि, पोइ वरी मां ॻाईंदुमि त ॿ ॼणा वेठा हूंदा उन्हनि खे मां ॿुधाईंदुसि, पर ख़ुशि थींदो हो, ॾाढो ॾाढो मज़ेदार हो ॾाढो। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा त अवां हिकिड़ी पोस्ट रखी विच में, त तव्हां पंहिंजी राय ॾियो त अवां म्यूज़िक बंदि कयां, जंहिंमें सभ खां पहिरियां मूं बि कमेंट्स कयो त इहो कॾहिं बि न। सो इहो भला इहो ख़्यालु छो आयो? अदा ॻाल्हि इहा आहे त म्यूज़िक में जेको कमु थियणु शुरू थियो आहे न, उहो उन में कुझु अफ़सोसनाक कमु बि थियणु शुरू थियो आहे। ख़ासि तौर ते अफ़सोसनाक इन जे करे आहे त उहा जेका कंपोज़िशन आहे उहा तख़लीक़ी कंपोज़िशन नथी थिए, उहो घणो करे फिल्मी धुननि ते सभु कुझु माण्हू हले पियो। हाणे त नातूं हमद बि फिल्मी धुननि ते ॻाइजनि पियूं, ऐं उहे ई जेके फिल्मी धुननि ते मशहूरी जे करे, फिल्मी धुन मशहूरु हूंदी आहे उनजे करे उहे हाणे उहे जेके नात ख़्वान आहिनि, उहे जेके गाने वारा आहिनि, उहे ॻाइण वारा आहिनि, उहे लखनि रुपयनि में था ॻाइनि। हाणे उहो उन जी पॉपुलरिटी जो बुनियादी इहो आहे त हाणे ॻाइण मां पैसो कमाइण को मसइलो कोन्हे, ॻाइणु ॿुधाइणु मसइलो आहे, त तव्हां माण्हू खे महसूसु करायो, का ॻाल्हि ॿुधायो। हाणे हीअ जेको उन जे करे मूं चयो त हाणे जॾहिं धुनूं ॻाइजनि थियूं, फिल्मी धुनूं ॻाइजनि थियूं, ऐं मां पंहिंजी तख़लीक़ी धुन ठाहे ऐं पोइ ॻायां थो, त बहितर आहे त मां बंदि करे छॾियां, छो त मां शादी में ॻाइण जहिड़ो आहियां कोन, कंहिं हिन जे कंहिं मिले मलाखण में ॻाइण जहिड़ो बि मां आहियां कोन, उन जे करे मां ॻाइणु बंदि करे छॾियां, छो त हाणे तख़लीक़ी कमु कोन थो थिए। मूंखे इन जे करे अफ़सोस थियो त मूं चयो त हाणे ॻाइणु छॾे थो ॾियां, पर सभिनी चयो त न साईं तव्हां ॻाइणु बंदि न कजो, ॻाइणु बंदि न कजो।
ऐं मां इन जे करे चवंदो आहियां त मां असल में ॻाइणो त आहियां कोन, मां ॿुधाइणो आहियां. मां जॾहिं ॿुधायां थो, इहे तमामु वॾा लफ़्ज़ आहिनि. हा ॾिसो न, मां शाइरी तव्हांखे ॿुधायां थो, भई जेको माण्हू ॿुधे थो, यकीन कयो जेको माण्हू ॿुधे थो, भला मां जेको जंहिं राग में ॻायां थो उहो ॿुधण वारे खे ख़बर आहे त मां कहिड़े राग में थो ॻायां. हू त ॿुधे थो न, शाइरी थो ॿुधे न. हाणे शाइरी ॿुधे थो त मां कहिड़े राग में थो ॻायां, उहो उन राग खे ॻोल्हण जी कोशिशि कोन थो करे. सरगम पलटा, माण्हू ॻाइनि था सरगम पलटा, पर मां शाइरी ॿुधाइण थो चाहियां. मां को सरगम नथो हणणु चाहियां, मां को पलटो हणणु नथो चाहियां. 7 मिंट कयां वेठो कयां, उहो जेको शेख अयाज़ जो शहर आहे, उहो जिते लुक लॻे, जिते अक तपनि, सो देस मुसाफ़िर मुंहुं जोड़े, ऐं मां वेठो कयां त पोइ मां त ॿुधाइण वारो त न रहियुसि न, मां त ॻाइण वारो रहियुसि. मां पोइ पलटा हणां, पोइ सरगम हणां, पोइ तानू हणां, पोइ मुर्कियूं हणां. उहो जेको कलाम आहे, मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां, मां कई ॾोह कया, माना इहो ॿुधाइण त रहिजी वियो. हू त भई कंदो बसि बाबा वटि वटां अॾला. इहो ई सबबु हो जो मूंखे थोरी मायूसी थी. त जेकॾहिं सभई माण्हू सिर्फ़ु पैसे कमाइण जे लाइ ॻाइनि था, त भई मां त पैसे कमाइण लाइ त नथो ॻायां, पर नथो ॻायां त बसि ॻायां ई कोन, छॾे ॾियां. पोइ दोस्तनि, तव्हांजनि दोस्तनि सभिनी अची चयो न साईं तव्हां ॻाइण न छॾिजो. वाक़ई संजीदा माण्हुनि बि चयो तव्हां ॻाइण न छॾिजो, छो त मां ॻाइण वाक़ई जीअं मूं चयो त मां ॿुधाइणो आहियां, मां ॿुधायां थो. इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे. ऐं उन में तव्हां मुंहिंजी शाइरी ॾिसो त शाइरी ॿुधाइण वारी शाइरी आहे, नचाइण वारी शाइरी न आहे. ऐं मां यकीन कयो इन ॻाल्हि ते बि मां वॾे फ़ख़्र सां चवंदो आहियां त मां पंहिंजी महफ़िल में जेकॾहिं ॾिसां त को पीतल आहे त मां चवंदो आहियां मां न ॻाईंदुसि. खोड़ महफ़िलूं मूं छॾियूं आहिनि रुॻो इन जे करे त माण्हू जेकॾहिं महफ़िल में वाह वाह ईअं छा शिकिल ख़राबु करे वेही था रहनि. मूं चयो त मां तव्हांखे ॿुधाइणो आहे, मां तव्हांखे होश मां बेहोश करणु कोन आयो आहियां. हीउ कलाम जेको मां ॻायां थो तव्हांखे बेहोश करण लाइ कोन आहियां. पोइ तव्हां वञो पिए कंहिं ॿिए हंधि वञी तव्हां भंग पी वञी तव्हां ॿुधो बेहोश थियो. हीअ मां तव्हांखे सुजाॻ करण लाइ थो ॿुधायां. सही, हीउ सॼो कलाम जेको आहे अयाज़ जो आहे, इमदाद हुसैनी जो आहे, कमर शहबाज़ जो आहे, तनीर अब्बासी आहे, या हाणे जेके नवां शाइर आया आहिनि उन्हनि सभिनी नवां त कोन्हनि, पर जेके अयाज़ खां अलावा, जो त मूं ते चार्ज हुई त अयाज़ शेख अयाज़ खां सवाइ तव्हां कंहिं ॿिए शाइर खे न ॻायो आहे. बिल्कुलु, पर मूं सभिनी खे ॻायो आहे. रुबीना अबड़ो खे ॻायो आहे, रुख़साना प्रीत खे ॻायो आहे, अयाज़ गुल अदल सुमरो उन रैंक में अचनि था न, अयाज़ खां पोइ जेके अचनि था कमर शहबाज़ वारनि सां. सो उस्ताद बुख़ारी आहे. त हाणे नौजवान जेके लिखनि था उन्हनि जो बि काफ़ी कलाम मूं ॻायो आहे, जेतिरो मूंखां थी सघे थो. हाणे ज़ाहिर आहे हिन वक़्तु मुंहिंजी वरी तबियत अहिड़ी कान्हे जो मां कंप्यूटर ते वियां या कंपोज़ करे या धुननि ठाहिण ते. ऐं जे धुन ठाहिण ते वियां बि थो, को बि कलाम कढी वियां थो, त उहे सभु जेके पुराणियूं धुनूं आहिनि उहे एॾो असरअंदाज़ थियल आहिनि जो साॻियो साॻियो राग फिरी थो अचे. वरी चवां थो इहो त यकीननि मुंहिंजो को ॻायल राग आहे, ऐं उहो को राग पोइ छॾे ॾिनो आहे. पोइ घणियूं शयूं हाणे गुज़िरियल हिन में 22-23 में लॻभॻि 20-25 मूं कंपोज़िशन्स कयूं, पर उहो हाणे छा थो थिए त उहो मूंखां विसरी थो वञे. उनजे करे 2 लाइनूं 4 लाइनूं हिकिड़ो अंतरो करे यूट्यूब ते रखी छॾींदो आहे. बसि इहो वधीक बहितरु आहे. वाह वाह. अच्छा, शुरू में अवां जूं माशाल्लाह मुछूं हुयूं ऐं हींअर ॾाढी, इहा ट्रांसफॉर्मेशन इन जे पुठियां को राज़ वग़ैरह आहे? न को राज़ कोन्हे. इहा असांजी ॾाढी जेका आहे असांजी उहो फैमिली फैशन आहे. अच्छा, फैशन, फैमिली फैशन आहे असांजो, सभिनी जो, वॾनि जो बि, असांजी ॾाढी रखण वारनि जो. ऐं शाइरा मां जॾहिं हिन में हुउसि पाकिस्तान टेलीविज़न में हुउसि त वरी ॻाईंदो बि हुउसि, त ग्लैमर जे करे वरी क्लीन शेव बि हुउसि, कॾहिं मुछूं बि रखंदो हुउसि. ऐं पोइ मूंखे मुंहिंजा जेके दोस्त हूंदा हुआ उहे चवंदा हुआ त साईं तव्हां मुस्तक़िल मिज़ाजी न आहे तव्हां में. उहो छाजे करे की तव्हां पंहिंजो शेप कॾहिं मुछूं था रखो, कॾहिं कीअं था रखो, पर ॾाढी मूं न रखी. ॾाढी मां कोटिया में रखी. अच्छा, हा, कोटिया में रखी ॾाढी. उते मूंखे उहो कंहिं मामले में मूंखे ईअं महसूसु थियो त उते जा जेके माण्हू आहिनि उहे ॾाढी खे वधीक पसंदि कनि था, त मूं बि ॾाढी रखी त वरी मूंखे ॾाढी वणी, वाक़ई वणी. उते हिकिड़ो जेको पंहिंजो बारबर हो उहो हुनजो बुक्टी साहिब जी ॾाढी ठाहींदो, पोइ उन ॾे वेंदो हुउसि, उहो मूंखे ठाहे ॾींदो, ॾाढी सुठी बुक्टी ॾाढी ठाहे ॾींदो. पर हाणे ज़ाहिर वक़्तु गुज़री वियो आहे त वार छणी विया आहिनि, उनजे करे ॾाढी उहा न रही आहे. हाणे माण्हू मूंखे मुलो सम्झंदा आहिनि, हाणे मां मुलो त आहियां कोन, पर उहो ॾाढी छाकाणि त आहे अहिड़ी, ऐं सुनत बि आहे, त हुन सुनत जे करे इहो सुञाणप आहे. त पर पोइ माण्हू चवंदा आहिनि साईं हाणे आयो त मौलवी साहिबु. मूं चवंदो न अलाह न करे मां मौलवी हुजां, मां सूफ़ी आहियां. ठीकु आहे, असांजा वॾा बि सूफ़ी रहिया, असां बि सूफ़ी बहितर आहियूं. अच्छा, अव्हांजी शादी PTV जी हिकु तमामु बहितरीनु आर्टिस्ट सां थी. इहा अरेंज हुई या इहो वरी सिंधीअ में चइबो आहे इहा आशिकी माशिकी हुई. अच्छा, ऐं ईअं बि हो त बीना पाण तमामु सुठी अदाकारा हुई, ऐं उन्हनि जे असांजी फैमिली सां असांजो उन्हनि जो तालुक़ु हुयो.
त घणो करे स्काट मां कंदो हुउसि हुनखे, ऐं रिकॉर्डिंग देरि थी वेंदी त मां इंतज़ारु कंदो हुउसि हुनखे घर ताईं छॾण जे लाइ। हूअं बि असां असिस्टेंट हूंदा हुआसीं त असां पंहिंजे टैलेंट खे हुनजे घरनि ताईं छॾे पोइ असां घर वेंदा हुआसीं। त उन जे विच में माण्हू हिक ॿिए सां मिले थो, वरी ॻाल्हाए थो, ॻाल्हियूं थियनि थियूं, त पोइ हिक ॿिए सां अंडरस्टैंडिंग थिए थी। त पोइ उन महिल ईअं हो त मूंखे बि शादी जी ज़रूरत हुई। मूं पंहिंजे सभिनी दोस्तनि छोकिरियूं जेके हुयूं उन्हनि खे चयो बाबा मां शादी करणु थो चाहियां। पोइ उन्हनि सभिनी इहो चयो त पंहिंजी का ॻोल्हे वटि जेके तुंहिंजे दोस्त आहिनि। पोइ मूं इहा सॼी ॻाल्हि सभिनी दोस्तनि सां कई की हा का जज हुई, का वकील हुई, का ॻाइणी हुई, का सभु आर्टिस्ट हुई। पोइ बीना चयो त मां तोसां शादी कंदुसि। मां चयो तूं पंहिंजे माइटनि खां पुछी वठि। चई न मां माइटनि खे पाण खे राज़ी करे वठंदसि। सो इहो ईअं हो त ऐं हालांकि मां नंढी हुई, सचल सरमस जेको हिन जो प्रोग्राम हो ॻाइण जो, उन प्रोग्राम में मां ॻायो, मां कुर्सी तां उथी वियो हुउसि। पोइ ॻाए जॾहिं मोटी आयसि त मुंहिंजी कुर्सीअ ते बीना वेठी हुई, तॾहिं नंढी हुई। हाणे उहा जेका कुर्सीअ ते वेठी त उन खां पोइ वरी मां जॾहिं पोइ अची मुंहिंजे कच्छ में वेठी हिते, त मां हुनखे कॾहिं कॾहिं यादि ॾियाराईंदो त मां चयो तुंहिंजो जेको इश्क हो न उहो शुरू में तोखां वधीक मुंहिंजो इश्क हो जॾहिं मां तोखे पंहिंजे गोॾे ते विहारियो। सो इहो ऐं ॾाढी हिकिड़ी लाहे लाहे ॾाढी तमामु घणी। ऐं हाणे बि तव्हांजी न छॾे आहे, सुती पई, मां चयो करे आयुसि पुट खे चयो दर बंदि कजांइ मां वञा थो। केयरिंग आहे ॾाढी, ॾाढी केयरिंग आहे। हाणे बि मुंहिंजे कोरोना में बि सम्झो त सभई डॉक्टर अची झलींदा हुअसि बाबा तूं हिन कमरे में छो थी वञे, इहे कर पंहिंजो करोना आहे, पंहिंजो हिन में लॉकडाउन आहे, इहा फलाणा। चई न बसि मरंदसि मां हुन सां गॾु। पोइ मूंसां गॾु हूंदी, मुंहिंजे पाणी खाइणु पीअणु अस्पताल जो सॼो, हुनखे वॾी शाबस आहे। ॿियो ॿारनि में बि असांजो साइरस आहे, पारस आहे, उहे बि ॾाढा लविंग आहिनि, केयरिंग आहिनि। उहो साइरस ओवर केयरिंग आहे। कॾहिं कॾहिं त मां दड़का ॾींदो आहियांसि त यार एॾो ओवर केयरिंग माण्हू न हुजणु खपे, पर उहो ॾाढो शाबस सॼो कमु उहो करे थो। अव्हांजी जेकी शफ़क़त जेकी ॿारनि में जेकी तव्हां मुंतक़िल कई, हा फ्रेंडशिप आहे, असांजी फ्रेंडशिप आहे हिक ॿिए सां एॾी। ऐं मुंहिंजो पोटो आहे न, उहो बि चवंदो आहे पुटु जेके पोटरा ॾोटरा हूंदा आहिनि उहे नाना ॾाॾा सां वधीक वेझो हूंदा आहिनि, पंहिंजे पीउ खां वधीक वेझो हूंदा आहिनि। उहो बि सॼो वक़्तु ईंदो आहे चवंदो आहे नाना दादा ईअं ई हालत हूंदी आहे। पोइ ईअं थिए थो जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि सां फ्रेंडली आहियो, उन्हनि जी जेके ॾुख आहिनि तकलीफ़ूं आहिनि, ज़ाहिर जीअं माउ हूंदी आहे न, माउ बि ॾिसी वठंदी आहे। ॿार अचे स्कूल खां न, माउ खे ख़बर पइजी वेंदी आहे त कहिड़े प्रॉब्लम में आहे। उहो ॿारु जेकॾहिं ॿाहिरां अचे थो त माउ खे ख़बर पइजी वेंदी आहे त ख़ुशि आहे। त इहो माउ पीउ जो इहो ई फ़र्ज़ु आहे त उहो पंहिंजे ॿार जी जेका उहा पंहिंजे फेस रीडिंग करनि, उनजी मुसलसल उनजी परगोर लहनि उनजे मुतलिक़। हाणे वॾा थी विया आहिनि, सभु शादी वारा आहिनि, तॾहिं बि बीना फ़ोन कंदी कुलिया त अचो भला लहो मानी ठही वई आहे। अरे भई हुनजी ज़ाल आहे, हुनखे सभु कुझु अचे न। हाणे माउ जो इहो फ़र्ज़ु आहे, बीना केयरिंग आहे ज़ाहिर आहे। इहो कमु हीअं हले थो पियो कमु सुठो। हमसफ़र बि अलाह जी वॾी नेमत आहे, वॾी नेमत आहे। अच्छा तव्हां शेख अयाज़ खे घणो ॻायो? अच्छा हींअर रिसेंटली जेके शेख अयाज़ मेलो जेको थिए थो, शेख अयाज़ जेको मेलो थिए थो, उतां जा जेके माण्हू आहिनि उहे शायदि मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी सोच जा माण्हू न आहिनि। तव्हां इहा शइ बि हिकिड़ी असां नोट कई आहे। ऐं जीअं रिसेंटली ॾिठोसीं त उते शेख अयाज़ जे मेले में आशिक़ मजबूर आहे भले केॾो बि कंधार हुजे, इहो बि थिए थो। ऐं ॿियो वरी तव्हां मेलनि जी ॻाल्हि कयो त कलंदर शहबाज़ जो मेलो हुजे या शाह लतीफ़ जो मेलो हुजे, बाहों में चले या हमसे सनम क्या पर्दा, ऐं कलंदर जे मेले ते बि जेके असांजा वॾा नाले वारा आर्टिस्ट आहिनि, उहो हेठि पंहिंजो वज़ीर बि वेठो आहे, सकाफ़तनि जो वज़ीर बि वेठो आहे, उहो बि ॿुधे थो। ऐं उन में असां मां नाला खणंदुसि। पंहिंजो समन मीराली हो हुन में कलंदर शहबाज़ जे मेले ते, पंहिंजो इहो मंज़ूर सखीराणी हो, उन गॾिजी ॻायो बाहों में चले आहे। अरे भई तव्हां कलंदर जे मेले ते तव्हांजी कलंदर जी अक़ीदत ख़तमु थी वई, तव्हांखे जेको मिनिस्टर आहे उनजी अक़ीदत वधीक पसंदि आहे त तव्हां हुनजे अॻियां बाहों में चले ॻायो। हीअ नाहक आहे। हाणे कलंदर किबरिया जे मुतलिक़ सिंधीअ में का शाइरी कान्हे, उर्दू में का शाइरी कान्हे, माना न ॻाइजे। भई हेॾी सारी शाइरी पई आहे उर्दू में, सिंधीअ में यूसुफ़ ॻाई आहे, असांजे सभिनी ॻाई आहे, पोइ उहो ॻाइणु घुरिजे। फिल्मी गानो छो ॻाइजे? सिर्फ़ु पंहिंजे पॉपुलरिटी जे करे त सुभाणे असांजी जेकी मार्केट रहे, ईअं न थियणु घुरिजे। ऐं इहो ई सबबु हो जो मूं चयो त मां ॻाइणु छॾियां थो, छो त ॾिसो हीअ ॻाइणु इबादत आहे। ईअं कोन्हे जो ॻाइणु मुबाह बि आहे, हराम बि आहे, हलाल बि आहे, मकरूह बि आहे। ईअं बि अथव त जेकॾहिं तव्हां पैसनि ते ॻायो था, पैसा कमाइण जे लाइ ॻायो था, त इहो हराम आहे। इहो पैसा कमाइण जो इन में को कोन्हे। तव्हांखे कंहिंजी तारीफ़ करणी आहे या को इनकलाबी कमु करिणो आहे या कंहिंखे मैसेज ॾियणो आहे या को सुजागी करणी आहे, इहो तव्हां ते मुबाह आहे। बिल्कुलु तव्हां ते जुगाए थो त तव्हां माण्हुनि खे सुजागी वारा पैगाम ॾियो
ईअं नशे वारा या ईअं ग़लतान करण वारा ईअं महबूबा जा जेके हाणे त शाइरी बि ॾाढी ख़राबु थियण लॻी आहे, मिसाल नथो ॾियां। हाणे वरी उहो जेको आहे हिकिड़ो त आशिक़ मजबूर आहे, पर हाणे आशिक़ ॻाइणो बि हिकिड़ो पैदा थियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त शेख अयाज़ जे मेले में थियनि था इहे गीत, त काॾे वञे शेख अयाज़ जे मेले में। हाणे उहो शायदि ग्लैमर आहे। मूं हिकिड़े भेरे चयो त ईअं छो था कयो, चई त पोइ असां तदफ़ीन जो प्रोग्राम थोरो ई आहे। भई हाणे शेख अयाज़ जो प्रोग्राम तदफ़ीन जो प्रोग्राम न आहे त भला शेख अयाज़ खे त ॻारायो न। तव्हां डांसी बि उते कयो था, तव्हां प्रोग्राम बि उहो सभु कयो था, उहे कलाम ॻायो था जेके पॉपुलर आहिनि। दुनिया जा जेके पॉपुलर गाना छा उहे शादियुनि में नथा ॻाए सघनि। शेख अयाज़ जे प्रोग्राम में शेख अयाज़ जा कलाम हुजणु खपनि, शेख अयाज़ जा बेत हुजणु खपनि, शेख अयाज़ जा ड्रामा हुजणु खपनि, शेख अयाज़ जा जेके मंज़ूम ड्रामा हुजणु खपनि, उहे छो नथा थियनि। पर हाणे मां एतिराज़ु करण वारो केरु आहियां। माण्हू जेके आहिनि उनखे हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे उनखे पसंदि कनि था, छाकाणि त झूमनि था। मां ॻायो, मां ॾोही आहियां त माण्हू ॻाइणु नचणु शुरू कयो। मां हथ जोड़िया, मां चयो बाबा मां तव्हांखे नचाइण लाइ कोन थो ॻायां, तव्हां महिरबानी करे बसि उहो ॾींहुं उहो शींहुं असां हाणे शेख अयाज़ जे मेले में बिदिल साहिबु हाणे न ॻाईंदो आहे, ॿुधाईंदा ई कोन्हे, दावत ई न ॾींदा आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जान छुटी पई। भई हाणे मां ॻायां हिकिड़ो उहो गूंगा माण्हू ॿोड़ा माण्हू बूथ ॿधल, ललकारूं ललकारूं थी विया लुॾी विया ऐवान, उहे माण्हू बीठा नचनि, लुॾी विया ऐवान। बाबा मां छा थो चवां, तव्हां नचो छो था। नचण वारा गाना तव्हांखे ॿुधाइण वारा ॿिया आहिनि, पर अयाज़ नचण वारा जेके आहिनि गाना उगाया ई वॼाई ठाहिया ई कोन्हनि। नाच धुन आहे बि, उन में बि दर्दु आहे। उहो एतिरो दर्दु आहे जो नचण वारो ॿुधाए थो नाच धुन में ईअं आहे त उहो ॿुधाए थो त मुंहिंजा पेर फटिजी पिया आहिनि ऐं हिन पेरनि फटियल ते मां हिन धरतीअ ते रक़्स कयां थो। हाणे उहो जेको अहसासु आहे उन ते माण्हू बि नचनि था, रोशो आहे, अंबोची आहे। ऐं उहो जेकॾहिं कोई नथो नचे थो ॻाइणो, असांजा पोयां जेके सुठा ॻाइणा हुआ उहे बि पोइ उहे ई ॻाईंदा हुआ जिन ते माण्हू नचनि, छो त उन ते वधीक पॉपुलरिटी मिले थी। ऐं मूंखे पॉपुलरिटी घुरिजे बि कान, मूं पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे, तमामु घणो कमु कयो आहे। शेख अयाज़ जी म्यूज़िक ठाही आहे मूं, जीअं चऊं त शाह लतीफ़ जी हिकिड़ी म्यूज़िक आहे जेको ॻाइनि था भिटाई जा फ़क़ीर, सजद सरमस जी हिकिड़ी गायकी आहे, जो अंदाज़ आहे जेके उहो नानक शाही ॻाइजे थी, तीअं बेदिल मसरूर बि शेख अयाज़ जी गायकीअ जो हिकिड़ो अंदाज़ कढियो आहे, जेका मुंहिंजी मौसीक़ी आहे शेख अयाज़ जे हवाले सां, इमदाद जे हवाले सां। उहो नसीर मिर्ज़ा ॾाढा सुठा कमेंट्स कंदो आहे, चवंदो आहे साईं बेदिल मसरूर जेको इनक़िलाबी गीत ॻाईंदो आहे त इनक़िलाबी आवाज़ु हूंदो आहे, जॾहिं रोमेंटिक ॻाईंदो आहे त वरी रोमेंटिक आवाज़ु थी वेंदो आहे। त इहो मुंहिंजे लाइ ख़ुशिनसीबी आहे जो मुंहिंजा हमअसर मुंहिंजी तारीफ़ कनि था। ऐं ॿियो इहा बि मुंहिंजे लाइ ख़ुशिनसीबी आहे त सभई जेके अदीब शाइर ॻाइण पर असांजा शाइर अदीब रहिया, शेख अयाज़ हुजे, अमदाद हुसैनी, कमर शहबाज़, इन्हनि सभिनी मुंहिंजी तारीफ़ कई आहे ऐं पंहिंजे किताबनि में तारीफ़ कई आहे। इन खां वधीक मूंखे छा घुरिजे त मुंहिंजे किताबनि में उन्हनि शाइरनि जिन जो मूं गीत ॻाया आहिनि उन्हनि मुंहिंजी उहा तारीफ़ कई आहे जेको मूंखे हिन जुग में हिन जग में मूंखे जेका मूंखे मञता मिलणु घुरिजे उहा मञता मिली वई आहे। बसि उन खां वधीक मूंखे का ज़रूरत कान्हे त मूंखे अञा का ॿी मञता मिले। बिल्कुलु। ऐं इन ॻाल्हि खे बि कंटिन्यू कंदुसि त जीअं मां ॻाल्हि कई त असांजो कल्चर डिपार्टमेंट इन जे लाइ कमु छो नथो करे त जेके बि असांजा मेला लॻनि था स्पेशली, त उन में असां वटि सिंध में बि हींअर काफ़ी कंपोज़र सुठा कंपोज़र आहिनि ऐं जंहिंमें अवां बि आहियो उन्हनि में शामिलु आहियो। उन्हनि खे सिलेक्ट करे जेके आर्टिस्ट हू सिलेक्ट कनि था त उन्हनि खे अगरि हू विराए ॾियनि त भई ही कंपोज़िशन तव्हांखे हिन लतीफ़ सरकार जे मेले में या सचल साईं जे मेले में तव्हांखे इहे ॻाइणियूं आहिनि, इन ते कमु छो नथो थी वञे। जीअं तव्हां ॿुधायो त इंडियन धुन जेको मेले में ॻाई वई, त हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त इन ते कमु छो नथो कयो वञे, इन जे लाइ कुझु तव्हां। नजफ़ असल में इहो कमु जॾहिं मरहूम मुमताज़ मिर्ज़ा हुयो ऐं उन खे जेका पंहिंजो बैकिंग हुई हमीदा ख़ुन साहिब जी, उनखे बैकिंग हुई डॉक्टर बलोच जी, ऐं इहे सॼो हिकिड़ो ग्रुप हो जेको शाह लतीफ़ जा लवर्स हुआ, उन्हनि खे शाह लतीफ़ जे कलाम जो एतिराम हो। इहे माण्हू उते 8-8 ॾींहं 10-10 ॾींहं वञी भिट शाह ते वेहंदा हुआ ऐं उन्हनि हर फ़नकार खे वेही उनखे ॿुधंदा हुआ, उन्हनि जा सिलेक्ट कंदा हुआ। हर फ़नकार जो कलाम सिलेक्ट थींदो हो, हिन तारीख़ ते ही कलाम थींदा, ही फ़नकार ॻाईंदा, हिन तारीख़ ते ही कलाम थींदा, ही ॻाईंदा, ऐं सभिनी जी क्यू शीट ठहंदी हुई। उहा क्यू शीट ठहंदी हुई ऐं अलन फ़क़ीर ही ॻाईंदो, हुसैन बख़्श ख़ादिम ही ॻाईंदो, ही ऐं कहिड़े पिड़ में ॻाईंदा, कहिड़े ॾींहं में ॻाईंदा, इन्हनि जी सॼी ज़रीना बलोच छा ॻाईंदी, ज़िब निसा वारा छा ॻाईंदा, हीउ सॼो हिकिड़ो क्यू शीट ठाहे कंप्लीट करे उन खां पोइ ही पिड़ में लहंदा हुआ। हाणे इहो आहे कल्चर डिपार्टमेंट जो उहो कमु जेको मां साराहियां थो।
हमीदा ख़ुन साहिब खे शाबस आहे। इहो 8 ॾींहं साॼो हुते वेठो हूंदो, मुमताज़ मिर्ज़ा खे अलाह साईं जन्नत नसीब करे इहो, या असांजो इब्राहिम शेख जो वॾो भाउ हूंदो, हुनजो नालो मूंखे नथो अचे, उहो डॉक्टर बलोच, इहे पिण में मौजूदु हूंदा हुआ। उते रहंदा ई उते हुआ, 8 ॾींहं 10 ॾींहं सभु फ़नकार उते हूंदा हुआ, ऐं खिलणु ॻाल्हाइणु ठाशा माशा सभु कुझु हो। पर शाह लतीफ़ जी कलाम जी जेका एतिराम हो, जेको हुनजो तक़दुस हो, उन्हीअ खे इन्हनि बेत कहिड़ा थींदा, अलाह फ़क़ीर छा ॻाईंदो ऐं बेत कहिड़ा थींदा, ऐं बेतनि जे पुठियां जेकॾहिं ज़रीना बलोच जो आवाज़ु आहे या हुसैन बख़्श खादिम वारा या गॾिजी सुंग करनि था, जमाली फ़क़ीर वारा जेकॾहिं सुंग करनि था, उहे कहिड़ा कलाम ॻाईंदा, उथी बि कहिड़ा कलाम ॻाईंदा, वेही कहिड़ा कलाम ॻाईंदा। सोराब फ़क़ीर पंहिंजे टीम सां कंहिंजा कलाम ॻाईंदो। हाणे सोराब फ़क़ीर उते कॾहिं बेदिल साईं जो कलाम त कोन ॻायो, सॼो शाह लतीफ़ जो ई कलाम हलियो। ऐं उन दौर में जेको शाह लतीफ़ जो कलाम हलियो आहे बेट शाह ते, मां सम्झां थो इनखे जेकॾहिं गॾु कयो वञे न, आबदा परवीन आहे, ज़रीना बलोच आहे, ज़ेबनस आहे, ऐं ख़ुदि मामून जुमन आहे, उस्ताद इब्राहिम आहे, उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे, इन्हनि पिण ठाहिया आहिनि, इन्हनि माण्हुनि खे ॿुधायो आहे। हाणे असांजे हिन दौर में मां माफ़ी थो वठां, को अलान फ़क़ीर पैदा थियो आहे, मामून यूसुफ पैदा थियो आहे न, भई ठीकु आहे, असांजा वॾा ॻाइण आहिनि, सुठा सदारती अवार्ड याफ़्ता ॻाइण आहिनि, असांजो उस्ताद हनीफ़ लाशारी आहे, अब्दुल गफ़ूर सूमरो आहे, सुठा ॻाइण आहिनि, पर उन्हनि जी जाइ केरु भरींदो, मामून यूसुफ जी, अलान फ़क़ीर जी, हुसैन बख़्श खादिम जी, ढोल फ़क़ीर जी, उहा जाइ त ख़ाली थी वई आहे। माना असांजो जेको क्लासिक आहे उहो क्लासिक असांजो वियो ख़तमु थी, हाणे असां अची पहुता आहियूं कंहिं ॿी जाइ ते। त इहो कल्चर डिपार्टमेंट जे मथां इहो चार्ज आहे, त उहे इहो अलान फ़क़ीर ॿियो छो न ठाहे सघिया आहिनि। यार मूंखे त इन ॻाल्हि ते अफ़सोस थियो, उहो जेको असां ॻायो आहे हिनजो हिनजे पंहिंजे शेख अयाज़ जो कलाम, उहो कल्चर डिपार्टमेंट बि ॻायो, शायदि भुटे जी धुन आहे, मूंखे हाणे हुनजा ॿोल यादि नथा अचनि, मेरे दीदा वरो, मेरे दीदा वरो मेरे दानिश्वर। तव्हां यकीन कयो उन में टॉप जा ॻाइणा वेठा आहिनि सिंधीअ जा, सभु सुठा ॻाइणा वेठा आहिनि, मज़र अली आहे, ज़ुल्फ़कार अली आहे, शमन मीरा अली आहे, ऐं समीना आहे, इहे सभु वेठा आहिनि। उहो जेको असां सिंपल नमूने में वॉइसिस में ॻायो आहे मेरे दीदा वारो, उहो बीहारे न सघिया आहिनि। हाणे अफ़सोस थो थिए इहो, ऐं उहो कल्चर डिपार्टमेंट जो ॾोह आहे, उन ॻाइणनि जो ॾोह कोन्हे। उन्हनि ॻाइणनि खे विहारे 8 ॾींहं रिहर्सल करणु खपंदी हुई, 8 ॾींहं त 3 ॾींहं रिहर्सल करणु खपंदी हुई, उन्हनि खे चयो त भई तव्हां कॉन्फिडेंटली अची वियो, ॻाए हलिया वञो, ईअं त न थींदो न। त कल्चर डिपार्टमेंट जे मथां तमामु वॾा चार्जिस आहिनि, हुननि खे सिंधी मौसीक़ीअ जी जेका आहे भंजड़ा आहे उनखे बाक़ाइदे ठीकु करिणो पवंदो, ऐं उहो ठीकु करण वारो को मौसीक़ीअ जो ॼाणू हूंदो त कंदो न। हाणे उन वक़्तु जेको डॉक्टर बलोच हो, मंज़ूर नक़वी हो, मुमताज़ मिर्ज़ा हो, हमीदा ख़ुंदो, इहे तमामु वॾा नाला आहिनि, तमामु वॾा नाला, इहे इन राग जा सम्झो त इहे माई बाप हुआ। इहे अलान फ़क़ीर हा हेॾे वञे हेॾे वञे, वहीद अली बाबा वहीद अली हीअ ॻाइबो, साईं ख़ान साहब फ़तेह अली ख़ान हीअ ॻाइबो, मतिलबु सभिनी लाइ तय हूंदो। हाणे हीअ तय कंहिंसां करनि, हीअ सभु अदाकार ॻाइणा जेके आहिनि उहे हर कंहिंजे जेका उहो पंहिंजी आहे छा चइजे त बादशाही आहे, त पोइ हीअ जेके असांजा वज़ीर आहिनि उहे उन्हनि खे मौसीक़ीअ सां उन्हनि जो वास्तो आहे कोन, उहे मौसीक़ी ॼाणनि कोन था। इहो हिकिड़े भेरे थियो, मूं ॾिठो उन में उस्ताद जेको आहे थर वारो जेको ॻाईंदो आहे शफ़ी फ़क़ीर साईं वेठो हो, साईं कुर्सीअ ते सरदार शाह हेॾां साईं वीडियो भरे पियो, साईं अकबर लगारी साहिबु ऐं पंहिंजो वेठो हुजे, हीअ बि अख़्तर दरगाही, साईं हू जेको चवे पियो उहो सभु हा वाह साईं वाह साईं, हू इहो कोई न पियो हुनजे शिकिल ते, हा अख़्तर दरगाही जे शिकिल ते थोरो वन थिए पई, अफ़सोस थिए पियो हुनखे त साईं ग़लति पियो ॻाल्हाए, पर उहो बि छा चवे हुनखे, ज़रूरत घुरिजे न। ईअं थिए थो, असांजो हिकिड़ो जनरल मैनेजर हूंदो हुओ कोटिया में, उनखे हिकिड़ो गवैयो ॻाए पियो, उनखे चयईं उस्ताद ख़ज़ाब इहे बेरबी आहे न, त खिली वेठो, खिली दिलि में चई आवाज़ सनड़ी आवाज़ चई बाबा साहब इसको क्या कहूँ, हाँ साहब हाँ बसि इहे बेरबी आहे, हीअ आहे ज़ुल्म आहे। त हाणे उन्हनि खे इहा ख़बर न आहे त राणो छा आहे, बेरबी छा आहे, उहे माण्हू इहो जेको आहे पोइ इन्हनि खे ॻाइणनि खे कंट्रोल कीअं करे सघंदा। भई हिन में ॻाइणनि में इहे असांजा जेके ॿई पंहिंजा संगती आहिनि, अब्दुल गफ़ूर सूमरो आहे, हनीफ़ लाशारी आहे, इहे एॾा सियाणा आहिनि, सियाणा सिबता आहिनि, कम वारा आहिनि, इन्हनि खे विहारनि।
प्रोग्राम करनि क्यू शीट ठाराइनि, इहे ठाहे ॾींदा तव्हांखे, सॼो सेटअप ठाहे ॾींदा तव्हांखे त हिन ॾींहं ते हीअ थिए, हिन ॾींहं ते हीअ थिए, ऐं उन में ड्रामा थियणु खपनि, मंज़ूम ड्रामा थियणु खपनि, टेबलोस थियणु खपनि, हीअ उमर मारी ऐं ससुई पुनू आख़िर कॾहिं केरु माण्हू ॾिसंदा, नई पोश खे तव्हां इहे नवां ड्रामा ॾेखारियो जेके असांजा शाह लतीफ़ जा जेके असांजा सुर आहिनि, हेॾा सारा दास्तान उन्हनि खे तव्हां दास्तान ॿुधाईंदो त यादि थींदा न, इहे न रही त इहे न मारो न रही त इहो असांखे छो यादि आहे, इन जे करे असां टेबलो में ॿुधोसीं। हाणे मारुईअ खे ॾेखारियो, हाणे सोणीअ खे ॾेखारियो, हाणे सोरठ खे ॾेखारियो, ऐं इहो कल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे, बिल्कुलु उन्हनि खे कमु करणु घुरिजे। पर बसि छा चइजे, जेसि ताईं दौरु आहे हिननि जो त तेसि ताईं त कुझु बि न थींदो, पर अॻियां अलाह साईं ख़ैरु करे छा थींदो सिंध जो सकाफ़त जो, बिल्कुलु दुआ ई करे सघिजे थी। हा दुआ ई करे। अच्छा, PTV जो दौरु जेको तव्हां ॾिठो ऐं जेको हींअर, हाणे त कारीडार्स ख़ाली आहिनि, स्टूडियोज़ ख़ाली आहिनि, ऐं मूंखे चवंदे बि ॾुख थो थिए, मां जॾहिं बि टीवीअ ते वियो आहियां, हाणे हिन वक़्तु त ख़ैरु अमजद शाह आहे, उहो सुठो हिकिड़ो ॼाणू आहे, मौसीक़ जो बि ॼाणू आहे सुठो। अमजद शाह जे लाइ मां इहा ॻाल्हि कंदो त उनखे इहो वाहिद माण्हू जेको ॼाण वारो जेको वेठो आहे ऐं जंहिंखे म्यूज़िक जी नॉलेज आहे, हा म्यूज़िक जी नॉलेज आहे, म्यूज़िक जी तारीख़ जी ख़बर आहे, बिल्कुलु उहो हर आर्टिस्ट जे हुन तबियत खां वाक़ुफ़ु आहे, उनजे कम खां वाक़ुफ़ु आहे, उनखे उनजे क्रेडिट खां वाक़ुफ़ु आहे। हाणे मसइलो इहो आहे त इहो हिकिड़ो ॼणो छा करे, उनखे बजट घुरिजे, उनखे प्रोड्यूसर्स घुरिजनि, उनखे स्टूडियोज़ घुरिजे। पोइ मां ॾुख इन जी ॻाल्हि थो कयां, ॾुख जी ॻाल्हि थो कयां, मां जॾहिं वेंदो आहियां गेट ते त मूंखे स्टूडियो जो जेको चौकीदार आहे उहो ॿाहिरि मूंखे अची मिलंदो आहे, भाकुर पाए मिलंदो आहे, उनजे गिचीअ में चाबियूं पयूं आहिनि, स्टूडियोज़ जी चाबियूं पयूं आहिनि, गिचीअ में पयूं आहिनि। वो चवंदा साहब स्टूडियो नहीं खुल रहे हैं, मैं कहाँ जाऊँ, मैं तनख़्वाह ले रहा हूँ, बस तनख़्वाह ले रहा हूँ, चाबियाँ मेरे गले में हैं। ऐं कारीडार में वञो त जॾहिं असां सेल्फी था कढूं त ख़ाली असांजी को माण्हू कोन्हे ऐं आवाज़ बि कोन्हे, जेके असां हिते ॾाकिरियूं 1000 भेरा ॾाकिरियूं चढ़ियूंसीं, हज़ारे भेरा कारीडार्स में अलाह हज़ारे करोड़े भेरा सलाम कयासीं, लखें भेरा माण्हुनि सां भाकुर पातासीं, इहे सभु कारीडार्स ख़ाली आहिनि। उहो कैंटीन सफ़ा चुपचाप आहे जिते हर क़िस्म जो आर्टिस्ट उते मौजूदु हूंदो, ॻाइणो, साज़ंदो, अदाकार, एक्स्ट्रा सभु उते हूंदा हुआ, सभु मिलंदा हुआ। फलाणे खे साईं उहो तरसो कैंटीन में मां ॾिसी अचां वेठो हूंदो, हाणे कैंटीन कोन्हे, हाणे कारीडार ख़ाली आहिनि, प्रोडक्शन जेका असांजी जेका इन हाउस प्रोडक्शन आहे उहा थिए कान थी। अॻे ईअं हूंदो त असांजा जेके असां चवंदा हुआसीं त असां जॾहिं पंहिंजे घर में हलवो ठाहे खाई सघूं था त असां ॿाहिरां छोला घुराए छो खाऊं, असां प्रोडक्शन जे लाइ चवंदा हुआसीं। असां जॾहिं हलवो ठाहे असां पाण बि खाई सघूं था, असां रेवेन्यू कमाए सघूं था, त असां ॿाहिरां छोला छो घुरायूं। ऐं इहा ई साॻी ॻाल्हि मां इन में एड कयां, मूंखे जॾहिं इन्हनि मोकिलियो डिप्टी कंट्रोलर करे हिन में इस्लामाबाद हेडक्वाटर में, मूं वञी MD खे चयो, 3 महीना 4 महीना मसर मां MD खे चयो, बच्चो मां उते वञां थो, मां तव्हांखे रेवेन्यू कमाए थो ॾियां, हिते तव्हां मूंखे क्लर्क जॉब ते वारियो, मूंखे भले तव्हां कंट्रोलर करे छॾियो, पर हीउ क्लरिकल जॉब आहे, मां प्रोडक्शन नथो करे सघां, उते मां प्रोड्यूस कंदुसि, मां उते क्रिएट कंदुसि, तव्हांखे पैसा रेवेन्यू कमाए ॾींदुसि। उहो नुक़सानु थियो, सुठनि प्रोड्यूसरनि खे हिननि ऑफिसर बणाए छॾियो, उहो रेवेन्यू कमाइण न बंदि थी वियो। हाणे जो रेवेन्यू कमाइण बंदि थी वियो त पोइ ऐं उन खां अलावा असांजी तव्हांखे इंफॉर्मेशन नाज़रीन खे ॾियां त जेका सैटेलाइट आहे पाकिस्तान टेलीविज़न वटि, उहा ई सभिनी ॿियनि चैनल्स खे बारो कंदी आहे ऐं उन्हनि सभिनी ॾे पैसा रहियल आहिनि PTV जा। हाणे छा करे PTV वटि पंहिंजा पैसा आहिनि कोन, उहे पैसा ॾींदा त माण्हुनि खे पघार मिलंदी। हाणे तव्हां जेकॾहिं ॻाए अचो ऐं पोइ तव्हां पोइ वञी प्रोड्यूसर खे इलाज कयो था त मुंहिंजो चेक कॾहिं मिलंदो, मूं पाण चयो यार मां कहिड़ो ॾोह कयो, मां त तव्हांजो प्रोड्यूसर हुयुसि, मूंखे त चेक ॾियो, ऐं मूंखे त उन महिल कैश ॾेई छॾियो, 3 महीना गुज़री वेंदा त चेक नथो मिले। हाणे जेकॾहिं असां प्रोड्यूसर रहियासीं, असां सां इहा हालत आहे त ॿिए जेको हिकिड़ो कंदकोट खां ईंदो हूंदो या जेकाबाद खां ईंदो हूंदो, उनखे जे पैसा न मिलनि, असां अॻे घटि घुराईंदा हुआसीं माण्हुनि खे जेकाबाद खां या ठुल खां या कंदकोट खां, पर उन्हनि जी बजट असां अॻु में ठाराए छॾींदा हुआसीं त हू अचे, पोइ अकाउंट ऑफिसर खे चवंदा हुआसीं तो अचु पंहिंजे जेके आहिनि आर्टिस्टनि जे साम्हूं तूं उन खां पंहिंजनि खे चेक डिस्ट्रीब्यूट कर, उन खां साईं वठि। असां उन्हनि जी बजट खणी वेहंदो, उहो अकाउंट ऑफिसर अची सभिनी खे चेक ॾेई वेंदो, पोइ उन खां पोइ ईअं बि थींदो असां वरी चवंदासीं साईं हीअ परे खां आया हिननि खे कैश करणी आहे, त बि चवंदा साईं पोइ इहे जनरल मैनेजर खां सही कराए ॾियो। जनरल मैनेजर बि उन महिल सभिनी खे सही करे ॾींदो। बाबा हाणे ठुल वारो जेको माण्हू आयो आहे, जेकाबाद खां माण्हू आयो, हुनखे मिलिया ई 3000 आहिनि, उहे ख़र्चु करे होटल जो किरायो भरे, हीअ करे अचे, किरायो भरे अचे, उनखे पैसा हाणे जो हाणे मिलणु घुरिजनि। त
त असांजे ज़माने में माण्हू जेका बाद खां कद कोट खां ठुल खां बि थर खां बि इहे माण्हू ख़ुशीअ सां ईंदा हुआ. मिस्री फ़क़ीर हूंदो ॾीपलाई उतां ईंदो थर खां ईंदो, उहो बि ख़ुशीअ सां ईंदो, चवंदो साईं तव्हांजा पैसा असांखे हाणे जो हाणे मिली था वञनि, असांखे परवाह ई कान्हे. उहो कैंटे स्टेशन ते खट वठी वेहंदा हुआ, 8 आना हुनजो ख़र्चु भरींदा हुआ, चवंदो असांखे परवाह ई कान्हे. उहो 8 प्रोग्राम 10 प्रोग्राम उन्हनि खे मिलंदा हुआ, महीनो तरसाईंदा हुआसीं. ऐं हिकिड़ो प्रोग्राम त असां बहरहाल कंदा हुआसीं त वरी 4 पैसा उन्हनि खे मिलनि. हाणे 2 गाननि में तव्हांखे छा पैसा मिलंदा? बिल्कुलु उहो फीस स्ट्रक्चर आहे ई कोन. उहो असां घणो चयोसीं. हीअ मिसाल मां तव्हांखे हिकिड़ो ॾियां, मूंखे यादि थो अचे. ख़ान साहब मेहदी हसन अलाह जन्नत नसीब करे, मुंहिंजा मोहब्बतों के सफ़ीर जा 4-5 गाना हुजनि, मूं चयो त ख़ान साहब मैं आपको बजट पैसे नहीं दूंगा अभी, आपके लिए मैंने एक नोट भेजा है, एक गाने के लिए मैंने आपका नोट भेजा है, एक 10,000 होना चाहिए. हुनजी पेमेंट होती 1,200 रुपया. 10,000 की आपकी एक पेमेंट होनी चाहिए, आपने 4 गाने कम से कम मैं 40,000 आपको दूँ. कहते बेदिल भाई आप मुझे वो 1,200 दे दें, वो 40,000 मुझे नहीं चाहिए. मुझे नहीं, आपकी कैटेगरी है, आप आउटस्टैंडिंग है, दुनिया के बहुत बड़े गाने वाले हैं. कहते आप कोशिश कर लो, आपको मंजूर करके नहीं देंगे. वाकई इहा मैनेजमेंट एतिरी चेंज थी वई असांजे ई पोयनि ॾींहंनि में, जो मेहदी हसन जा 10,000 रुपया अदा हिकिड़े गाने जा को वॾा आहिनि छा? भई इहो तव्हांजे पाकिस्तान जो नालो आहे, वॾो नालो आहे, इज़त आहे. बरे सख़ीर जो वॾो नालो आहे. आबदा परवीन तव्हांजो वॾो नालो आहे. सॼी दुनिया में तव्हांजी इज़त करण वारा इहे आर्टिस्ट आहिनि. उन्हनि जो जेकॾहिं 10,000 रुपयो असां उन महिल 1,200 रुपये ॾियूं, असांखे पाण खे शर्म पियो अचे. पोइ न वरितई, चई न नहीं ठीकु है, मुंहिंजे 1,200 दे दो, छोड़ो 10,000 नहीं देंगे आपको. इहो ॾुख जी ॻाल्हि आहे. हाणे एॾा वॾा ॻाइणा जेके आउटस्टैंडिंग ॻाइणा जेके. मूंखे जेसि ताईं यादि आहे बाबा सां गॾु आयुसि PTV ते, हीअ मुंहिंजे ख़्याल में 98 जी ॻाल्हि आहे, त उन्हनि ॾींहंनि में एतिरी रश जेकी कैंटीन ते हुई, शफ़ी मोहम्मद शाह, कवि, इहे मोइन अख्तर, इहे सभु सफ़े अवल जा आर्टिस्ट सभु उते वेठा हुजनि. यकीन कंदो असांखे जॻह न बि मिले, असां साइड में कुंड ते वेही रहियासीं बाबा सां गॾु. सो उहो दौर बि ॾिठोसीं. वाह वाह. अच्छा, पसंदि जा शाइर कहिड़ा कहिड़ा आहिनि तव्हांजा? असां पसंदि जा शाइर में बेसिकली ॿुधण जे हवाले सां त को ॿियो ॿुधाए त उहो शाह लतीफ़ आहे. सही, छो त मां पाण न पढ़ी सघंदो आहियां. शाह लतीफ़ जीअं रहमान गुल आहे या हाणे अता चानियो आहे, उहो शाह लतीफ़ ॿुधाईंदो आहे, मूंखे वणंदो आहे. शेख अयाज़ खे मां पाण पढ़ियो आहे ऐं मां सम्झां थो शेख अयाज़ खे मां जीअं पढ़ंदो आहियां उहो तमामु, जीअं चइजे त शाह लतीफ़ खे पढ़ण वारा कुझु घटि आहिनि, तीअं मां शेख अयाज़ खे पढ़ण वारा घटि आहिनि, उन में मां वधीक पढ़ंदो आहियां उनखे. उहो शेख अयाज़ आहे. 2 नंबर ते असांजो जेको मूंखे पसंदि आहे उहो इमदाद हुसैनी आहे. ऐं सूफ़ी कलामनि में असांजो शाह लतीफ़ खां पोइ बेदिल साईं, सचल साईं, बेदिल साईं, इहे मुंहिंजा पसंदीदा ॻाइणा शाइर आहिनि. ऐं हिन जो कलाम जेको आहे उहो ज़ाहिर आहे माइंड ब्लोइंग कलाम आहे. माण्हू सुजाग थी सघे थो हिन जा कलाम ॿुधे, हिन जा कलाम ॻाए. ऐं मूं इतफ़ाक़ सां घटि ॻाया आहिनि. उन ज़माने में मूं शेख हिन जो शाह लतीफ़ जो ॻाईंदो हुउसि पहिरें पवंदी सां. तव्हां न ॿुधो हूंदो, मां 3 आवाज़नि में ॻाईंदो हुउसि. अच्छा. हा. ऐं रॉक एंड रोल टाइप जो हूंदो. उहो कंहिं ज़माने में हिकिड़ी म्यूज़िक ईंदी, उहा उन जो पीसिस विच में विझी उहो मां ॻाईंदो हुउसि. उहो बेसिक जेको हुनजो आइडिया हुई उस्ताद मोहम्मद जुमन जी, उहो उते क्लास 3 में हुन ॿुधाई. मुंहिंजो उस्ताद जी हा तूं ॻाए भले ॻाए. पोइ मां 3 आवाज़ में पहिरें पवंदी सां, सनी आवाज़ में पहिरें पवंदी सां, थुल्हे आवाज़ में पहिरें पवंदी सां, नेचुरल आवाज़ में. ऐं इहो काफ़ी अर्सो मूं ॻायो हुन खे. ऐं इहो मॉडर्न शेख अन शाह लतीफ़ खे मॉडर्न वाई, शाह लतीफ़ जी मॉडर्न वाई, उहो जेकॾहिं क्रेडिट ॾींदो त बेदिल मसरूर खे ॾींदो. त उन वाई बि मॉडर्न अंदाज़ में उन ॻाई आहे. उस्ताद जुमन जी क्रिएशन ज़रूरु आहे पर उन ॻाई कान, ॻाई बेदिल मसरूर आहे. पहिरें पवंदी सान, पहिरें पवंदी सान, माईअ जो हाणे उहो अचे कोन थो. हा, ऑक्टेव 3 ऑक्टेव्स हलंदा. पोइ ॾाढो मज़ो हूंदो हुओ हुन में, मूंखे पाण खे वणंदो हुओ. उहो पाण बि बाबा टाइप जा हुआसीं त उहो हलंदो हुओ कमु ईअं. अच्छा, हींअर दिलि चवंदी आहे त कुझु को कमु कजे, कुझु त हा थिए, कंहिं कमु कजे, कहिड़ी शइ ते दिलि त चवे थी. असांजी जेका ख़ासि तौर ते सिंधी मौसीक़ी आहे गुम थी वई आहे. इहो उस्ताद जुमन हिकिड़ो कमु कयो हो त असांजा जेके दास्तान आहिनि उन्हनि खे उनजी राग वारे हिसाब सां ॻायो हो. हुन इंडियन कुझु स्कॉलर्स आया, उनखे ॿुधायो. पोइ विच में असांजे साईं मुमताज़ मिर्ज़ा साहिबु मरहूम बि या हमीदा ख़ुन साहिब बि इहो कमु कयो त शाह लतीफ़ जो जेको बि कलाम आहे उनखे ॻाराइजे. इहो वॾो कमु आहे हिकिड़ो. इहो आबदा परवीन खां हिननि कमु शुरू करायो. हाणे उहो कंहिं तकमील ते पहुतो न पहुतो, त इहो कमु बेसिक आहे. छो त जेकॾहिं इहो आवाज़ में अचे थी वञे न त इहो सदियुनि ताईं हले थो.
ऐं किताबनि में आहे, किताब त ठीकु आहे, हाणे ॾिसो था इंटरनेट आहे, माण्हू सभु को वेठो आहे ट्यूब हिन ते यूट्यूब ते वेठो आहे, PDF ते वेठो आहे, त उहो माण्हू पढ़ण जे हवाले सां त हाणे ॿुधण जे हवाले सां हले थो सॼो कमु. इहो कमु बुनियादी कमु इहो आहे. मुंहिंजी दिलि चवंदी आहे त इहो कजे, या इहो चवंदी आहे त शेख अयाज़ हिन जा शेख अयाज़ जा ड्रामा त माण्हू करनि था, शाह लतीफ़ जा बि जेके आहिनि ड्रामा, ख़ासि तौर ते जेके म्यूज़िकल ड्रामा आहिनि उन्हनि खे मॉडर्न अंदाज़ में कजे. हिकिड़ो भेरो हिन नूरुल शाह खे शाबस आहे उन इहो कमु कयो, मारवी ड्रामो हुन मॉडर्नाइज़ हिन असांजे अॼु जे दौर जे हवाले सां हुन इहो TV जो ड्रामो लिखियो हो मारवी, उनखे ॾाढो सुठे नमूने पेश कयो. हुन असांजे हारून न कयो शायदि, उहो कयो. त स्टूडेंट आहे, हुनजो नालो मारवी आहे, हिकिड़ी ॻोठ मां अचे थी, यूनिवर्सिटी में पढ़े थी. यूनिवर्सिटी में छोकिरा आहिनि जेके पढ़नि था, हुन मां हिकिड़ो उमर जे नाले सां हिकिड़ो आहे जेको ईअं छोकिरियुनि खे अगवा कंदो आहे, ऐं हुनजो केस हलियो, ॾाढो सुठो हिकिड़ो सीरियल हलियो. हाणे इहो बि आहे त असांजा जेके इहे पुराणा पंहिंजो आहिनि दास्तान, उनखे मॉडिफाए करे सघिजे थो, उनखे नई जिदत सां पेश करे सघिजे थो. हाणे मिसाल सुहिणी आहे, सुहिणीअ जो जेको इहो अमल आहे, जेको ॾम जी शादी जे हूंदे बि उहो पंहिंजे मेहर सां मिलण थी वञे, इनखे मॉडर्न अंदाज़ में कजे, पोइ केतिरी बर्दाश्त थी सघे थी माण्हुनि में. उन ज़माने में त इहा बर्दाश्त हुई माण्हुनि में, हाणे कीअं थी बर्दाश्त थी सघे. सोरठ आहे, आगा सलीम काफ़ी कोशिशि कई सोरठ ते स्टेज ताईं, पर उहो बि मॉडर्न न थी सघियो, उहो बि उन्हनि क्लासिकल जे अंदाज़ सां थियो. हाणे उनखे मॉडर्न करणु घुरिजे. असांजो जेको आहे ॿियो हिकिड़ी मुंहिंजी आइडिया हुई जेका मूं हुननि सां कोशिशि कई हुई, त असां पंहिंजे फयाज़ अमर सां डिस्कस कयो मूं, त जेके असांजियूं गेम्स आहिनि, जीअं हाणे असां इहे कयूं था पंहिंजे मोबाइल ते गेम्स कयूं था, ईअं मिसाल असां चऊं था ससुई पुनू गेम था कयूं. हाणे ससुई पुनू जी गेम इहा आहे त पुनू जेको आहे कहिड़ी जाइ तां हलियो, उनजी जाग्राफ़ी, हाणे उनजी जाग्राफ़ी, हाणे जाग्राफ़ी इन ते तव्हां वटि इन ते गूगल ते जाग्राफ़ी मिली थी वञे. हाणे पुनल कहिड़ी जाइ तां हलियो, हाणे उन में ऑप्शन्स ध्यानु था ॾियो, पोइ ऑप्शन्स जेको खेॾण वारो हूंदो ऑप्शन्स उनखे ससुई ताईं पहुचाइण जे लाइ ऑप्शन्स वठनि. ससुई किथां हली आहे, कहिड़ी ॿेड़ीअ ताईं हली आहे, कहिड़े पाणीअ जे ज़रिए हली आहे, हाणे जाग्राफ़ी में हलंदी, उहा ऑप्शन्स तव्हां ॾींदा अचो त हिन ॿेड़ीअ में हिन पासे खां हितां ई हुनजे पीउ जो कैरेक्टर कहिड़ो आहे, 3 नाला, इहे ऑप्शन्स जे ज़रिए वठी अचो. वरी बाज़ार कहिड़ी आहे, जंहिं बाज़ार में अतरु विकामबो ऐं पुनू अतरु खणी ईंदो, ससुई कीअं ईंदी हुई, इहे सॼो जेको बि आहे गेम्स आहिनि, इहे सभु गेम्स आहिनि. मारवीअ जी गेम आहे, अमर हुनजी सोरठ जी गेम आहे. इहा मूं फयाज़ सां ॻाल्हि कई, मुंहिंजो हाणे आसानु थी वियो आहे, छाकाणि त गूगल असांखे सॼी दुनिया जी जाग्राफ़ी ॾिनी आहे, ख़ासि तौर ते सिंध जी जाग्राफ़ी असांजे अखियुनि अॻियां अची वई आहे. ऐं उन्हनि पंहिंजे इहो कमु कयो आहे त उन्हनि जा जेके बि लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जा जेके ॿोली आहे, उन्हनि जा वथाण आहिनि, उहे सभु अची विया आहिनि. त हाणे आसानु थी वियो आहे त असां इंटरनेशनली इन जूं गेम्स ठारायूं, ऐं असांजे हिन ॿार खे सम्झ में अची वेंदी त हाणे भई असांजे 3 ऑप्शन्स आहिनि, इहे कहिड़े पासे खां हिनखे असां हाणे बंबोर वठी वञिणो आहे हिनखे, हाणे हिनखे असांखे उतां खां ॻोठां कढिणो आहे, हुनखे वञिणो आहे पंहिंजे पुनूअ सां मिलण जे लाइ, त हाणे कहिड़े रस्ते सां अचे, उहो ऑप्शन्स उनजी जाग्राफ़ी लिखियलु आहे, उहा उन ऑप्शन्स वठंदो अचे. अहिड़े नमूने उहो पुनूअ जे पहुचण खां अॻु में उहो एल पवार हुनखे मिले थो, कहिड़ी जाइ ते जाग्राफ़ी मेंटेन थिए. वरी जेको पब जबल आहे हुनखे झले, पब जबल वटि इहे सॼी जाग्राफ़ी अचे थी, ऐं कार्टून सां या जेके गेम्स सां माण्हू खेॾंदो अचे. तव्हांजो जेको सिंधी माण्हू आहे उहो आहिस्ते आहिस्ते इन पासे अची वेंदो. उहे जेके शाह लतीफ़ जा जेके पंध पेचरा ॻाल्हियूं ॿोलियूं सभु उन जूं साॻिए जेके दास्तान आहिनि, उहे सभु ई तव्हांजे साम्हूं अची था वञनि. हीउ मुंहिंजो प्रोजेक्ट आहे जेको मां शुरूअ में सोचियो त मां अमेरिका वञी रहां, उते वञी कंहिं माण्हूअ सां ॻाल्हायां, मूंखे हीउ प्रोजेक्ट करे ॾे, पर हाणे आसानु थी वियो आहे. बिल्कुलु हिते बि करे सघिजे थो, हाणे आसानु थी वियो आहे. हिननि जेको इदारो ठाहियो आहे, शाह लतीफ़ जो कमु जेको थिए थो, फयाज़ लतीफ़ अमर फयाज़ वेठो आहे, इहो वॾो कमु करे थो. ऐं माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट ठाहियो आहे, उन में इहो सॼो कमु थी सघे थो, आसानीअ सां थी सघे थो. पर अलाह करे थिए, मुंहिंजी ख़्वाहिश आहे वरी हिकु ॿ भेरो वेंदुसि, वरी हुनखे कुझु चवंदुसि त बाबा हाणे इहो कमु शुरू कयो. बिल्कुलु, तमामु सुठी सोच आहे. अच्छा सर, हिकिड़ो सवाल बि आहे ऐं रिक्वेस्ट बि आहे तव्हांखे. सवाल इहो आहे त माशाअल्लाह तव्हांजा हिन फील्ड में जेके फर्ज़ंद आहिनि, ऐं माशाअल्लाह रस्ते में अचूं बि पिया, इहो डिस्कस बि कयूं पिया, ऐं सवाल बि इहो ई आहे त हींअर जेके असांजा सिंधी ड्रामा थियनि था, ऐं तव्हांजा जेके नंढड़ा आहिनि, जेके फर्ज़ंद आहिनि, उहे हींअर नापा में एज़ ए इंस्ट्रक्टर कमु था कनि, त इहे सिंधी ड्रामनि खे बहितर, छो त मूं इन जा ड्रामा ॾिठा आहिनि, नापा में ॾिठा आहिनि, यकीन कंदो त कमाल आहिनि. सो इहे जेके असांजा सिंधी चैनल्स आहिनि उन ते छो नथा कनि? उनजो रीज़न हिकु त पंहिंजो आहे बजटिंग आहे, बेसिक जेका ॻाल्हि आहे बजटिंग आहे.
चैनल्स जेके बि असांजा सिंधी चैनल्स आहिनि उन्हनि वटि पैसा कोन्हनि, एतिरा पैसा कोन्हनि जो आर्टिस्ट खे पे करे सघनि, एतिरा पैसा कोन्हनि जो डायरेक्टर खे पे करे सघनि, इक्विपमेंट एतिरा आहिनि कोन जो हू इक्विपमेंट उन्हनि खे प्रोवाइड करे सघनि। असांजे ज़माने में त ईअं हो त असां आउटडोर ते वेंदा हुआसीं, असांखे हर शइ असांखे गॾु हूंदी, ओबी वैन बि असां सां गॾु हूंदी जेके असां वॾा वॾा प्रोग्राम करे ईंदा हुआसीं। तव्हां यकीन कयो असांखे हर लोकेशन असांखे मुफ़्त में मिलंदी हुई, हाणे उहा मुफ़्त में नथी मिले, हाणे कमर्शलाइज़ थी वियो आहे सॼो कमु, हाणे उहो बजट पैसा कोन्हनि। हाणे जेके कंवर भगत जेकॾहिं प्रोग्राम करिणो आहे त रहड़की वञण जे लाइ तव्हांखे उहो ई चवंदा बाबा हेॾे न अचो, महिरबानी करे हथ था जोड़ियूं, माहौल ख़राबु आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा त असांजो जेको स्टोरी राइटर आहे उन वटि आइडिया कोन्हे, उन वटि नई आइडिया कान्हे, स्टोरी राइटर वटि आइडिया कान्हे, उहो स्टोरी ठाहे त छा ठाहे, बसि इहो ई आहे ज़ाल मुड़ुस जो जहिड़ो आहे, धीअ जी शादी आहे, धीअ जी तलाक आहे, न्याणी जी स्कूल आहे, न्याणी जी स्कूल आहे, माना को मौज़ू उन वटि आहे ई कोन्हे जेको, छाकाणि त असांजो हाणे जो जेको राइटर आहे उहो एतिरो पढ़ियलु लिखियलु कोन्हे। असांजे ज़माने में जेको असांजो राइटर हो उहो सॼो अदीब हो, जेको बि राइटर असांजो रहियो, भले पंहिंजो अब्दुल कादिर जूणे जो हुजे, नुरुल्लाह शाह हुजे, इहे बेसिकली अदीब हुआ, महमूद मुग़ल हो, इहे ज़ेब सिंधी हो, इहे बेसिकली अदीब हुआ, इहे राइटर हुया जिन खां असां ड्रामा लिखायासीं। कोई बि राह हैंड ईअं कोन हो जंहिंखां असां चयोसीं त भई हाणे जेके राइटर आहिनि उहे बेसिकली किताब जा लेखक आहिनि ई कोन, स्टोरी राइटर आहिनि कोन, नावल निगार आहिनि कोन, पोइ न आहिनि त पोइ जेका स्टोरी आहे उहे चवंदा त ठीकु आहे 4-5 हज़ार में कमु थी थो वञे, त इहो कमु पियो हले। जीअं मुंहिंजे ख्याल में फ़हद मुस्तफ़ा खां बि हिकिड़ो पुछियो हो त फ्री जी जेकी प्रोडक्शन वठनि था, इहे फ्री जी प्रोडक्शन न वठनि ते ख़र्चु कनि, त ख़र्चु आहे ई कोन न। सही, फ्री जी प्रोडक्शन ईअं आहे त हाणे उहो छा चइजे, अफ़सोस थिए थो, बजट हुजे त ॻाल्हि बि ठहे, ऐं ॿियो राइटर हुजे त कोई कहाणी बि लिखिजे। हाणे उहो नावल जेके दुनिया जा नावल आहिनि, हाणे एॾा सुठा नावल अचनि था। हाणे मूं तुर्कीअ जूं कहाणियूं पढ़ियूं, अदा तुर्कीअ जो हिकिड़ियूं कहाणियूं आहिनि जेके यानी जिन खे सभिनी कहाणियुनि खे गॾु कजे त हिकिड़ी तमामु ज़बरदस्त सीरियल ठही सघे थी। उन मुख़्तसिर हिकिड़ी शइ थो ॿुधायांव त उहो माण्हू जेको को हुन खां ग़लती थी वई आहे, हुनजी जेका उन ग़लतीअ जे करे हुनखे चवनि था हथु कटणु था चाहिनि, कोर्ट में हुनजे हथु कटण जो था चाहिनि, त हू चवे थो त भई तव्हां मुंहिंजी सिरी कटे छॾियो, उहो आर्टिज़न आहे, काठीअ जो कमु कंदो आहे, काठीअ जो कमु करण वारो चए थो त मां फ़नकार आहियां, आर्टिज़न आहियां, मुंहिंजो हथु न कटियो, मुंहिंजी मुंडी कटे छॾियो, मां हथु कटींदुसि। त पोइ कुझु माण्हू हुनखे कोशिशि कनि था त इन जो हथु बचाइण लाइ उहे चवंदा हिन जा पैसा ॾियनि था, हुनजे हिन में ज़मानत जा पैसा हिन खे वठी था अचनि पंहिंजो नौकर करे, पोइ उहो नौकर करे हिन खे कासाए को कमु ॾियनि था ऐं बार बार हिन खे तानो था हणनि, इहो असां तोखे बचायोसीं न त तुंहिंजो हथु कटे छॾंदा, असां तोखे बचायोसीं न त हथु कटे छॾंदा। पोइ उन स्टोरी जी जेका एंड आहे एॾी प्यारी आहे, जो जेका काती जेको बकरियुनि सां जेको ज़िबा कंदो उहो खणी अचे थो, ईअं कटे दादा हथु वठो, मूंखे तना न ॾियो। हाणे इहे तव्हां पढ़ंदव त ख़बर पवंदी न, मसइलो इहो आहे। हाणे हिकिड़ो खोड़ अहिड़ो पखी ड्रामो आयो आहे, हिनजो नॉविल आयो, पंहिंजो कहाणी आहे, आगा जान जूं आहिनि, स्टोरी पढ़ो, दुनिया में स्टोरियूं पियूं आहिनि, हीअ पंहिंजो ऑस्ट्रेलियन स्टोरियूं आहिनि, हंगरी स्टोरियूं आहिनि, खोड़ स्टोरियूं पियूं आहिनि। मुंहिंजो कमु इहो ई आहे, मां पढ़ंदो आहियां, मां सम्झो त हिकिड़े ॾींहुं हिकु किताबु ज़रूरु पढ़ां, उन जे करे त उन मां इहो ॾिसंदो आहियां। हाणे मूं वरी कुझु ॿारनि जा ड्रामा ॻोल्हिया आहिनि, पढ़ंदे मूंखे ख़बर पई त ॿारनि जा ड्रामा, ऐं तव्हां गॾु करे ॾियो ॿारनि खे ॿारनि जा ड्रामा स्कूलनि में। मूं त इहो चयो त भई मां प्राइमरी खां हाई स्कूल ताईं इहे ड्रामा गॾु थो कयां, मां पाण वञी उन्हनि खे चवंदुसि बाबा हीअ ड्रामो तव्हां कयो, बाबा ॾाढा सुठा आहिनि। हिकिड़ो ड्रामो ॿारनि जे लाइ जेको मूंखे लधो आहे, हिकिड़ो कुर्सीअ ते ॿारु वेठो आहे, उहो बादशाह आहे, हिकिड़ो दरबान आहे, हाणे ॿार आहिनि, उहो आवाज़ थो अचे बुख लॻी आहे बाबा मानीअ टुकर गबो मानीअ, हाणे अंग्रेजी स्टोरी आहे, उहो किंग थो चए त हिनखे बसि कराए, हीअ त छा रोज़ानो अची बीहे थो त मानी थो चए, मानी थो चए साईं माण्हुनि में बुख आहे, मानी टुकुर थो घुरे, भला मानी टुकुर, हाणे हिनखे बंदि कयो, हिनखे जेल में विझो। चए साईं जेल में विझूं था त जेल भञी थो अचे, ज़बान कटियो, चई साईं ज़बान कटियूं त 10 ज़बानूं ॿियूं थी पैदा थी वञसि, चई अखियूं कढो, चई साईं त 10 अखियूं ॿियूं थी निकिरी वञनि, चई पोइ दरी बंदि करे छॾियो, दरी बंदि था करनि, पोइ बि आवाज़ थो अचे बुख लॻी आहे मानी अहिड़े मानी, त हीअ चवेसि थो दरबान खे थो चए बादशाह हीअ कंहिंजो आवाज़ थो अचे, चई साईं मां थो चवां, छा था सम्झो
हाणे इहे जेकॾहिं तव्हां स्कूलनि में अहिड़े क़िस्म जा ड्रामा ॾींदव या कल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे त इहे ड्रामा ॻोल्हे स्टेज ते करनि स्कूलनि खे इन्हनि कॉलेजनि खे ॾियनि त सही आहे. बसि इहा मुंहिंजो हिकिड़ो आहे मैसेज आहे, तला करे इहो कमु थिए जो त ड्रामा जे ज़रिए माण्हुनि जे जेको सुजागी पैदा थिए थी, बेदारी पैदा थिए थी, म्यूज़िक सां थिए थी, तकरीरुनि सां थिए थी, इतिजाजनि सां थिए थी, जलसनि सां थिए थी, रिलीज़ सां थिए थी, पर ड्रामो वधीक मुअसरु आहे. वाह वाह. अच्छा, अव्हां जेको PTV जो जेको दौरु हुयो उते हर शइ तोरे तके पेश थींदी हुई, मूंखे जेसिताईं यादि आहे. ऐं हींअर असां वटि जेकी सोशल मीडिया आहे जंहिंमें छुड़वागी घणी आहे, माना जंहिंखे बि जेकी शइ वणे थी उहो पंहिंजी मर्ज़ी सां मोबाइल हीअं चले करे को बि अहिड़ो मैसेज ॾिए थो कंहिंखे बि. त इन शइ खे कीअं था ॾिसो? इहा शइ असांजे ज़माने में ॾिसो, ऐं जीअं तव्हां हींअर ॾाढी तमामु काराइती ऐं कमाल जी ॻाल्हि कई त इनखे सुठे पॉज़िटिव में बि वठी सघिजे थो. जेके असांजी सोशल मीडिया में जेके तव्हां हींअर गेम्स ॿुधाई, इहो तमामु वॾो कॉन्सेप्ट आहे ऐं जंहिं ते कमु करे सघिजे थो. सच थो ॿुधायां त इहो बि सोशल मीडिया ते बि त करे सघिजे थो, हुते कमु करे सघिजे थो. त इन शइ खे कीअं था ॾिसो तव्हां? इहो करणु घुरिजे. हाणे ॾिसो, असांजे ज़माने में हिकु स्क्रिप्ट प्रोड्यूसर हो. बिल्कुलु. उहो स्क्रिप्ट वेट कंदो हो, उन शाइरी वेट कंदो हो. असांजो वॾे में वॾो शाइर हुजे इमदाद हुसैनी, उनजो शेर बि उहो पाण ॾींदो हो त बाबा तव्हां वेट कराए वठो, छो त पॉलिसी जे ख़िलाफ़ बि न हुजे ऐं शाइरीअ में अहिड़ी ॻाल्हि बि न हुजे जेका असांखे एज़ अ प्रोड्यूसर असांजे जेके डूज़ एंड डोंट्स आहे न, उन में हिकिड़ो जुमिलो हो, आप लोग यानी तव्हां पंहिंजे घर में वेठा आहियो, तव्हां माण्हुनि जे घर में वेठा आहियो, तव्हांजी नानी बि ॾिसे थी, ॾाॾी बि ॾिसे थी, तव्हांजी भेण बि ॾिसे थी, तव्हांजी धीउ बि ॾिसे थी. तव्हां अहिड़ो कमु कयो त तव्हांजी धीउ ईअं न चए त घर वञो त चयो त बाबा हीउ कहिड़ो कमु कयो अथई. तव्हां पंहिंजी इज़त उते पेश कयो जिते तव्हांजे घरनि में तव्हांजी TV हले पई. तव्हां उते तव्हां पंहिंजे भेनरुनि माउरनि जे लाइ, धीउनि जे लाइ, भाउरनि पुटनि जे लाइ कयो. हीअ असांजा डूज़ एंड डोंट्स हूंदा हुआ. हाणे डूज़ एंड डोंट्स कोन्हनि. हाणे बंदूक कोई खुले थिया. मूंखे यादि आहे असां कॾहिं कॾहिं इहो नेगेटिव को रोल हूंदो त असां हुनखे बंदूक ॾींदा हुआसीं, न त असां कॾहिं बंदूक न ॾिनीसीं कंहिं कैरेक्टर खे. असां कॾहिं अहिड़ो कैरेक्टर पेश ई करण जी कोशिशि न कईसीं. हा, असां ईअं कयोसीं त हिकु हंधि स्टूडियो में बंदि करे त भई ॿाहिरि फायरिंग पई थिए, ॿाहिरि हंगामो पियो थिए, ॿाहिरि जलसो पियो थिए, पर असां स्टूडियो में न ॾेखारियोसीं. असां उहो जंग न ॾेखारीसीं. इहो असां कॾहिं न कयोसीं. ज़ुल्म कंदे न ॾेखारियोसीं, कंहिंखे माण्हूअ खे कुहाड़ी हणंदे न ॾेखारियोसीं. इहो सभु कुझु इन जे करे थियो त इहो असरु ग़लति थो पवे सोसाइटी ते. हाणे छा आहे त जेकॾहिं बंदूक खणबी त पॉपुलर ड्रामो में इहो थो थिए. बिल्कुलु. कुहाड़ीअ वारो ड्रामो उहो त पॉपुलर थिए. मूं जीअं अॻु में तव्हां सां डिस्कस कयो त असीं अगरि कंहिं बि विच चौक ते वेही करे ॾाढो मुहज़िब तरीक़े सां ॻाल्हाईंदासीं त केरु न ॿुधो, हर को पंहिंजे तरीक़े सां वेंदा. इते ई अगरि केरु रड़ कंदो हेॾे ॾे त यकीन कंदो त सराउंडिंग में जेके बि बीठल आहिनि उहे सभु तव्हांखे ॾिसंदा त हीउ छा थियो आहे. मश्करी जी वधीक इज़त आहे हाणे हिन दौर में. मश्करे जी वधीक इज़त आहे. सही आहे. त असांजे ज़माने में जेका वेटिंग हूंदी ऐं ॿियो असांखे ॾिसण वारा उन रिकॉर्ड करण खां पोइ असांखे जेका प्रीविंग कमेटी हूंदी हुई, वेट थींदो, स्क्रिप्ट वेट थींदो, प्रोग्राम थी वेंदो. उन जे बावजूदि असांजो जेको प्रोग्राम प्रीव्यू थींदो उन में कमेटी प्रीव्यू कंदी, सर्टिफिकेट ॾींदी, उन खां पोइ प्रीव्यू उहो आनेर वेंदो. ईअं प्रोग्राम काफ़ी असांजा प्रोग्राम आनेर न विया. उहो इन जे करे न विया त कंहिंखे छा हो, कंहिंखे छा हो. ईअं बि थियो त लफ़्ज़ कंहिंजो ग़लति थी वियो, एडिट न थी सघियो, असांखे चयो बाबा ॿीहर एडिट कयो, हिनखे कटियो, इहे तव्हां कढी छॾियो. इहो डूज़ एंड डोंट्स में हो असांजे. ऐं इन जे करे असां नीट क्लीन कमु कयोसीं. असां पाण बि जेके नीट क्लीन रहियासीं, असांजा ड्रामा, असांजी म्यूज़िक, असांजे डिस्कशन प्रोग्राम, असांजा ॿारनि जा प्रोग्राम, असां ॿारनि जूं जेके ॿारनि खे माउ पीउ लिपस्टिकूं लॻाईंदा, असां उहे बि ठाहींदा हुआसीं उन्हनि खे. चवंदा हुआ अड़े तव्हां यार गुलड़ा आहियो, तव्हां इहे लिपस्टिकूं छो था लॻाए छॾियो. चवणु न घुरिजे. असां ॿारनि जा नक बि साफ़ु कंदा हुआसीं. उहो इन जे करे त असांजो प्रोग्राम हो न, असांजा ॿार असां था ॾेखारियूं न. असांजे प्रोग्रामनि में के ॿार जेकॾहिं फेल थींदा हुआ, न थींदो चवंदा ॿीहर कयो, हीअ ॿार जी बेइज़ती न थिए, असां हीअ ग़लति न हलाईंदासीं, माना रीटेक करे वठंदा हुआसीं. उहो ॿार जी जेकॾहिं फबलिंग हूंदी या को तित पित कंदो त असां उन खे वरी मौक़ो ॾींदा हुआसीं या वरी तोहफ़ो ॾेई वरी उनखे राज़ी करे वरी ॻाल्हाईंदा हुआसीं. उन सां छा थियो त हाणे असांजी बि इज़त रही. उहे उन्हनि जूं माउरूं ईंदियूं, उन्हनि जा पीर अची रहंदा, ख़ुशि थींदा हुआ. उन्हनि जे ॿारनि सां असांजी एॾी एफिलिएशन थी वई. जॾहिं मां हथ गुल मेहंदी पियो कयां त उन में हिकिड़े हुनखे ॿार थो ॼमे, माईअ खे जेको आहे असांजी अदाकार आहे उनखे ॿार थो ॼमे, त असां ॿार लियाकत अस्पताल मां खणी आया हुआसीं. उन माई चयो अदा क़ुर्बान तव्हांजे मथां, मुंहिंजो हाणे ॿारु ॼायो आहे, न्यूली बार्न बेबी. उहो असांजे हाणे धोई हुनखे माउ खे ॾिनो, त हुन खीरु पीआरियो आहे. त उहो डॉक्टर चयो थो त इहा इजाज़त ॾे त मां त कोन ॾींदुसि तव्हांखे.
मां चए थो मां तव्हां सां हलां थी, न चए तूं न वञ, उन पीउ असां सां हलियो आहे, ॿारड़ो असां सां खणी आयो, स्टूडियो में असां रिकॉर्डिंग कई आहे, उन खां पोइ हफ़्ते खां ॾेढ खां पोइ असां शूटिंग रखी आहे, उहा असां सां ठटे हली आहे, हुनजी भेण झटि लाराई आहे असां हुते, असां हुनजो तोहर हुते करायो आहे हुते। हाणे ॾिसो इहो इहा असां सां मुहबत हुई माण्हुनि जी, ॾिसण वारनि जी, टेलीविज़न जे प्रोड्यूसर सां ॾिसण वारनि जी इहा मुहबत हुई। हिते असां जिते कंहिंजे ॻोठ में वञी वेहंदा हुआसीं, हुनजे घरनि जे भरिसां शूटिंग कंदा हुआसीं, हुनजूं न्याणियूं पई ईंदियूं वेंदियूं, असांजी एॾी इज़त हूंदी, मजाल न हूंदी जेको चवे त दाई छा था कयो, कीअं था कयो, छो था कयो। ऐं ॻोठनि में असां कयो आहे, ठुल में असां सरकेनि जे ॻोठ विया आहियूं, असां सोराब ख़ान इहो जेको नालो बि चङो हुनजो, उनजे ॻोठ में असां प्रोग्राम कया आहिनि, वाह जे कड़ ते असां प्रोग्राम कया आहिनि। इहे ऐं माण्हू हुआ न, उन्हनि असांखे इज़त ॾिनी पई न, हर जाइ ते असांजी इज़त थी आहे, असां छाकाणि त असां कमु असां नीट क्लीन कयो आहे, माण्हुनि जी इज़त। ऐं ॿियो असां ईअं बि थियो, असां छोकिरियुनि जे लाइ बि असां वॾनि वॾनि माण्हुनि खे चवंदा हुआसीं त बाबा पंहिंजी न्याणी खे चओ असांजे टीवी जे ड्रामनि में कमु करनि। बीना बि त इन फैमिली मां आई न, अहिड़ी सुठियूं फैमिलीज़ मां आहियूं, उन ज़माने में सुठी फैमिलीज़ मां असां वटि छोकिरियूं आहियूं, हिक खां हिकु छोकिरियूं आहियूं। ख़ुदि ग़ज़ाला रफ़ीक तमामु सुठी फैमिली जी छोकिरी हुई, पढ़ियल लिखियल फैमिली जी। बिल्कुलु PTV त मदर ऑफ चैनल आहे, यकीन कंदो त मूंखे जेसिताईं यादि आहे बाबा सां गॾु जॾहिं आउं आयो हुउसि त उते बल्कि जेको स्टूडियो हुयो, स्टूडियो में 7 वायलिनिस्ट वेठा आहिनि। मां त काफ़ी दोस्तनि खे इहा ॻाल्हि ज़रूरु अॼु कंदो आहियां, 7 वायलिनिस्ट वेठा आहिनि, बेस गिटार वेठो आहे, लीड गिटार ते, 2 कीबोर्ड ते, फ्लूट ते, मुंहिंजे ख़्याल में वाइब्राफोन बिल्कुलु उहा बि। इन खां अलावा त जॾहिं हेतिरा तक़रीबन 20-25 म्यूज़िशियननि जे साम्हूं करण जे लाइ बि दिलि थी खपे। अॼु त हर शइ ईज़ी थी वई आहे, हींअर त कंप्यूटर थी वियो आहे, कंप्यूटर में अगरि वोकल कुझु बि न, अगरि ट्यून करणी आहे त उहो ट्यून बि थी वञे थी, सभु शइ थी वञे थी। साईं हुनजो उस्ताद मूंखे हाणे नालो यादि नथो अचे, रात फैली है तेरी जुल्फ़ की आंचल की तरह, मैडम जो आहे बिल्कुलु, इन जी हिते सुरोद वॼाईंदो उस्ताद, सुरमई आंचल की तरह। हा, इहो कंपोज़र जेको हिते रेडियो कराची ते, उहो हुनजो नज़र हुसैन उस्ताद मामन जुमन जो उस्ताद हुआ, उस्ताद मामन जुमन जो उस्ताद नज़र हुसैन हिते कराची रेडियो ते हुयो। असांजो अचणु वञणु थींदो हो घणो करे कराची ते, त हीअ असांजे टीवीअ में हिकिड़ो प्रोग्राम हुजे, नालो मूंखे यादि नथो अचे पहिरियों प्रोग्राम जो, हुनजो पंहिंजे अमीर माम हुनजो प्रोड्यूसर हो साईं। 17 अरिड़हं 25 साज़ंदा हुजनि, महनाज़ हुजे, हीअ न हिकु धुन ठाहींदो, न रुबाब ते धुन ठाहींदो हो इहो नज़र हुसैन। ऐं महनाज़ बि तमामु ठीकु ठाकु ॻाइण वारी हुई, ऐं सभु इहे जान छोकिरियूं ॻाईंदियूं हुन महिल। पोइ ऐं उहा मानी बि पाण खणी ईंदी हिननि सभिनी ॻाइणनि जे लाइ, चांहि जो बंदोबस्तु उहा कंदी। पोइ आख़िरकार हुनजे पोइ महनाज़ जो ॿाहिरि आयासीं, रिहर्सल ख़तमु थी त हिकिड़ी जाइ ते उस्ताद खे अला साईं ॿिन्ही खे जन्नत नसीब करे, उस्ताद जी ए जॻह कढ ले, हीअ जाइ जेका ॿुधाएसि पई त हीअ जॻह मूंखे ॾुखी थी लॻे, कढी छॾ। हुन चयो अच्छा बच्चा कल करेंगे इंशाल्लाह। ईअं हो, एॾी मुश्किल धुनूं हूंदियूं। ख़ुदि ज़फ़र अली अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे, उहो एॾी धुन मुश्किल धुन ठाहींदो, मां चवंदो यार तूं ॻाईंदे छा, हीउ चङो भलो ॻाइणो न ॻाए सघंदो। वाह, उहो ईअं ई कंदो हो, चवंदो साईं पोइ मूंखां ॻाल्हाइण, मां चयो तूं कंपोज़र सुठो आहे ऐं माशाअल्लाह तमामु ज़बरदस्तु कंपोज़र रहियो, पर धुन हू पंहिंजे लाइ ठाहींदो, पोइ ॻाइण जी त मुसीबत हूंदी। पोइ चवंदा चङो भला तूं हली मानी खा हुनजी, पर मानी पंहिंजी खणी ईंदो। हू एॾी सुठी मानी ठाहींदा हुआ, हू चवंदो गवैया ऐं खवैया। वाह वाह, एॾी सुठी मानी खणी ईंदो। ऐं जेको प्रोड्यूसर हूंदो उन खे कीमो या कचनार या इहे कचालूं, इहे ॾाढी सुठी भाॼी ठाहे ईंदो। ऐं उस्ताद हादी बख़्श इन पहिरियों शागिर्द इन जो रहियो आहे न, पोइ इहो उस्ताद मुराद अली ख़ान सक्कर वारे जो शागिर्द रहियो आहे। हेठि हूंदो दर्जी हूंदो उस्ताद हादी बख़्श, इहे कुदरत अला ख़ान मथे रहंदा हुआ माड़ी ते हिते कराची में, इहे हेठि रहंदो। पोइ हादू हुनखे सॾींदा हादू, चांहि मां त वठी ईंदो। पोइ कॾहिं को उस्ताद ॿाहिरां अचे न, चवंदो इहो जेको चांहि थो वठी अचे भला इहो ॻाईंदो वाईंदो आहे, चवंदा न इहो ॻाईंदो न आहे। पोइ उस्ताद भॼी आयो, दिलि हुनजी सुठी न लॻी इन ॻाल्हि सां, त मूंखे हाणे ॿुधण बि नथा चाहिनि। पोइ गवई त हो उस्ताद हादी बख़्श तमामु वॾो गवई हो, माशाअल्लाह। इहे साईं ज़माना हुआ, वॾा ज़माना हिननि जा। वॾी महिरबानी सर, लख लाइक़ तव्हांजा। यकीन कंदो त अॼु मूंखे सिखण जे लाइ घणो कुझु मवादु मिली वियो, ऐं दिलि त चए थी त अञा इनखे कंटिन्यू कजे, पर छा आहे त वक़्त जी हिकिड़ी नज़ाकत आहे, त सो इनखे वेंदे को पैगाम को हाणे पैगाम हिन उमिरि में जेको आहे न, उहो हिकिड़ो थी सघे थो। असांजे ख़ासि तौर ते सिंध में
न्याणियूं घणियूं वेठियूं आहिनि कुंवारियूं, उन्हनि जे लाइ सुठा रिश्ता कोन्हनि। हाणे मतिलबु इहो त इहा ॾुख जी ॻाल्हि आहे त असां वटि सुठो छोकिरो कोन्हे, माना सुठा छोकिरा कोन्हनि। इन जे करे मां दुआ थो कयां त अलाह साईं उन्हनि छोकिरियुनि खे सुठा छोकिरा ॾे, माना छोकिरा सुठा थियनि, उन्हनि छोकिरियुनि खे सुठा रिश्ता मिलनि। माना छोकिरियूं सुठियूं आहिनि, छोकिरा एतिरा सुठा कोन्हनि जो उन्हनि जा रिश्ता थी सघनि। ऐं उहो ई सबबु आहे जो असांजा छोकिरा जेके आहिनि उहे पंहिंजनि मां शादियूं नथा कनि, पंहिंजे जेके ज़बान आहे उन्हनि मां शादियूं नथा कनि, न करनि भले न करनि, पर सुठा त हुजनि न। उन्हनि न्याणियुनि जे लाइ मुंहिंजी दुआ इहा ई आहे त अलाह करे बसि उन्हनि न्याणियुनि खे सुठनि रिश्तनि जी उनखे मिलनि। ऐं ॿियो हर कंहिंजे रिज़्क़ रोज़ी में बरकत थिए। अॼु जो महांगाई आहे, जेको बिजली जो बिल बि एतिरो महांगो आहे, गैस जो बिल एतिरो महांगो आहे, बसि इहे दुआ आहे त अलाह साईं इन महांगाई त जॾहिं ख़तमु थिए पर इहो रिज़्क़ रोज़ीअ में बरकत पवे। त माण्हू जेके आहिनि उहे बिस्मिल्लाह करे बि नथा कमु कनि ऐं अलहमदुलिल्लाह करे मानी काई अलहमदुलिल्लाह बि नथा करनि। ऐं कहिड़ो मसइलो आहे न त ख़र्चु त नथो थिए, बिस्मिल्लाह चवण में बि ख़र्चु नथो थिए, अलहमदुलिल्लाह चवण में बि ख़र्चु नथो थिए, पर इन्हनि ॿिन्ही चवण सां जेको फ़ाइदो थिए थो इहो जेकॾहिं को माण्हू करे ॾिसे त उन को ख़बर पइजी वेंदी त हुनजो फ़ाइदो केतिरो आहे। इहो बसि मुंहिंजो पैगाम आहे हिननि दोस्तनि जे लाइ। वॾी महिरबानी सर, लख लाइक तव्हांजी वॾी महिरबानी।